बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम सभिनी खे भली कार हुन समाजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में अवां जी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियां मां शाज़ी करीम जलानी। ऐं उमेद आहे तमामु ख़ुशि हूंदो पंहिंजनि सां गॾु हूंदो ॾेह में परॾेह में जिथे बि असांखे ॾिठो पियो वञे। अवां सभिनी जा थोराइत आहियूं, अवां जी राय असां ताईं पहुचंदी आहे ऐं हमेशह अवां जी राय पॉज़िटिव हूंदी आहे जंहिंमें असांखे इहा ख़बर पवंदी आहे त अवां खे असांजा जेतिरा बि प्रोग्राम्स असां कयूं था उहे तमामु घणा पसंदि ईंदा आहिनि। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि हिते ज़रूरु चवणु चाहींदसि, अक्सर ईअं थींदो आहे पंहिंजा असांजा जेके महिमान हूंदा आहिनि या इवन असां पंहिंजी ॻाल्हियुनि में अवां खे इलाही कुझु ॾसे वेंदा आहियूं। सोसाइटी जो कोशिशि कंदा आहियूं त हर अक्स अवां ताईं पहुचायूं, हर चहिरो अवां ताईं पहुचायूं त जंहिं खे ख़बर हुजे त मुआशरे में छा पियो हले ऐं असांखे काॾे वञणु खपे। अॼुकल्ह जी जेका यूथ आहे, ख़ासि तौर ते जेके नौजवान आहिनि या इवन जेकॾहिं घर में के भाती रहनि था 5-6 घर में, त उन्हनि जो हिकिड़ो चवणु हूंदो आहे त असांजो सियासत सां छा भला कनेक्शन। हक़ीक़त इहा आहे त असांजो ई त कनेक्शन आहे सियासत सां। भले असां कंहिं इक़्तिदार में कोन आहियूं, भले असां वटि का कुर्सी कोन आहे, पर जेकॾहिं असांखे सियासत में इक़्तिदार में कंहिंखे पहुचाइणो आहे त लाज़मी ॻाल्हि आहे असां वटि हिकिड़ो हक़ु आहे ऐं उहो आहे वोट जो हक़ु। पर जेकॾहिं असांखे ख़बर ई कोन हूंदी त कहिड़ी पार्टी कहिड़ो कमु करे पई, कहिड़ी पार्टी खे कीअं कमु करणु खपे या जेका पार्टी इक़्तिदार में आहे उनखे मुल्क जे लाइ छा करणु खपे, जेकॾहिं असांखे इहे शयूं ख़बर न हूंदियूं त पोइ या त असां वोट इन सूरत में ॾींदासीं त हिकिड़ी ख़ानदानी रस्म असांजी हले पई त मिसाल तौर ते मुंहिंजे ॾाॾे पड़ॾाॾे या ॾाॾीअ वोट ॾिनो आहे हिकिड़ी पार्टी खे त मां बि उन ई रस्म खे अॻिते वधाईंदसि ऐं उन ई पार्टी खे वोट ॾींदसि। पर नतीजो जेको निकिरे थो, जेको रिज़ल्ट निकिरे थो, उहो एतिरो भयानक एतिरो ख़तरनाक आहे जो सॼा नतीजा असांजे साम्हूं ई आहिनि। पाकिस्तान जी हालत छो आहे, रीज़न इहो आहे त असांजा बि किथे न किथे ग़लति डिसीजन्स आहिनि ऐं ग़लति शयूं आहिनि जेके उन माण्हू खे इक़्तिदार में आणनि थियूं जेको उन कुर्सीअ जे अहल कोन आहे या क़ाबिल कोन आहे। सो बराए महिरबानी भले सियासत में इंट्रस्ट न हुजे पर हल्को फुल्को इंट्रस्ट हुजणु ज़रूरी आहे इन जे लाइ त जे अवां जेकॾहिं कंहिंखे वोट ॾियो था त इन सूरत में या उनखे परखे, उनखे ॾिसी उहो कहिड़ो वर्क करे पियो, उनखे कुर्सीअ जे हिसाब सां कहिड़ो कमु करणु खपे, इहे सभई शयूं जॾहिं अव्हांखे ख़बर हूंदियूं तॾहिं अवां हिकिड़े सही माण्हू जो इंतिख़ाब करे सघूं था। बहरहाल अॼोको प्रोग्राम असां कोशिशि कंदासीं त यूथ जेका ख़ासि तौर ते ॾिसे पई उनखे असां कीअं उन ताईं कीअं असां अवेयरनेस पहुचाए सघूं था सियासत जे हवाले सां, या अॼुकल्ह असांजा नौजवान नौकरियुनि जे हवाले सां काफ़ी परेशान आहिनि त उन्हनि खे कीअं नौकरियूं मिली सघनि थियूं, छा प्रोसेस हूंदो, इन हवाले सां बिल्कुलु असां ॻाल्हाईंदासीं ऐं क़ाबिलियत ते पिणु ॻाल्हाईंदासीं, अहलियत छा हुजणु खपे, इहे सभई शयूं कोशिशि कंदासीं त प्रोग्राम में डिस्कस कयूं। ऐं जेका मोज़िज़ हस्ती अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहे माशाल्लाह तमामु सुठी पर्सनैलिटी आहे ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं मां सियासत जी ॻाल्हि कयां त माशाल्लाह पंहिंजे पाण खे मञायो अथनि ऐं हमेशह इलाही पॉज़िटिव कमु कयो आहे इन शख़्सियत ऐं जॾहिं बि कमु कयो आहे त हमेशह अवाम जे फलाह बहबूद जे लाइ कमु कयो आहे। अक्सर माण्हुनि खे जॾहिं हिकिड़ी कुर्सी मिलंदी आहे त किथे न किथे ज़ाती मुफ़ाद अची वेंदो आहे, पर जेका शख़्सियत असां वटि मौजूदु आहे यकीन कयो उन जेतिरो बि कमु कयो आहे मूंखे नथो लॻे थो उते को ज़ाती मुफ़ाद हूंदो, छा करे जो अवाम जे लाइ जेको माण्हू कमु करे थो त उन में हिकिड़ो ई मुफ़ाद हूंदो आहे त असां जंहिं इलाइक़े में जंहिं सुठी सीट ते आहियूं अवाम जे करे आहियूं ऐं उन्हनि माण्हुनि खे ज़रूरु कुझु न कुझु असां सुठो जेतिरो इन वक़्त में ॾेई सघूं था ओतिरो ॾियूं ऐं अवाम ख़ासि तौर ते उन्हनि मां तमामु घणो सेटिस्फाई आहे। ऐं PTI जी जेकॾहिं ॻाल्हि कयां त अॼुकल्ह यूथ तमामु घणी सपोर्ट पई करे PTI खे ऐं हर कंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त कम अज़ कम हिकिड़ो चांस PTI डिज़र्व करे थी, छा करे जो एतिरो सुठो कमु माशाल्लाह ख़ैबर पख्तूनख्वा में इवन पाकिस्तान में ऐं पूरे पाकिस्तान जा नौजवान हिन महिल हक़ में आहिनि। सो असांजूं नेक तमन्नाऊं PTI सां गॾु आहिनि ऐं साईं जन जो तालुक़ बि PTI सां आहे ऐं माशाल्लाह सां सीनियर वाइस प्रेसिडेंट आहिनि सिंध जा जनाब हलीम आदिल शेख साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सिंध में भलीकार हक़ मौजूद, ख़ुश आमदीद, खैरियत सां आहियो सर? अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी, लख लख थोरा ऐं तव्हां जेका वर्ड्स चया हिननि जा बि लख महिरबानी ऐं बाक़ी सिंध सां गॾु आहियूं, सिंधड़ी सां गॾु आहियूं, सिंध TV सां गॾु इंशाल्लाह हमेशह असांजूं दुआऊं आहिनि तव्हां ईअं ई गॾु हुजो ऐं जेके वर्ड्स मूं यूज़ कया उहा डिज़र्व कयो था, यकीन कयो, छो जो असां जॾहिं बि कंहिं महिमान खे हिन कुर्सीअ ते वेहारींदा आहियूं त उनजी शख़्सियत जे हिसाब सां ई ॻाल्हाईंदा आहियूं। माशाल्लाह अवां जेतिरो कमु कयो आहे, मूं जेके वर्ड्स यूज़ कया अवां जे कम जे आधार ते यूज़ कया। सो सभ खां पहिरियों त माशाल्लाह PTI जो हिकिड़ो बहितरीनु हिसो आयो। सो फ़िलहाल PTI सिंध में कीअं पई वर्क करे ऐं सिंध लेवल ते केतिरी स्ट्रॉन्ग आहे, छा करे हिते कॉम्पिटिशन बि आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग? असां हिन स्टेज ते असां सिंध में कॉम्पिटिशन नथा चई सघूं, हिन वक़्तु सिंगल पार्टी आहे पीपल पार्टी, पर असां हुन ॾांहुं वञूं पिया त कॉम्पिटिशन ज़रूरी आहे। छा आहे त जेकॾहिं को मिसाल जी ॻाल्हि आहे त ॿ दुकानूं न हूंदियूं त भले हिकु दुकान वारो भली जेकी वणे शइ खपाए को मुक़ाबिलो न हूंदो, कॉम्पिटिशन न हूंदो, चैलेंज न हूंदो। इंशाल्लाह विच में असांजो अल्हम्दुलिल्लाह 2013 में PTI खे असां कोन हुयासीं पर कराची में इलाही वोट मिलिया हुआ, पर ॿियनि सिंध जे हिसनि में असांजा त कैंडिडेट्स कोन हुया।
हाणे ॻाल्हि इहा आहे त इनशाला जेको असां शुरू कयो आहे, मूंखे थियो आहे तक़रीबन 8-9 महीना 9 महीना थी चुका आहिनि। असां बाक़ाइदा अचण खां पोइ मूंखे ख़ान साहब जॾहिं बि जॉइनिंग मुंहिंजी थी त इहा ॻाल्हि तो कहने लगे कि शेख साहब मेरा पैगाम जो है वो आम सिंधी तक पहुँचा दो, आम आदमी तक पहुँचा दो, मैं आना चाहता हूँ, मैं इनकी ज़िंदगी में तब्दीली लाना चाहता हूँ। उहो खणी पोइ असां निकितासीं अल्हम्दुलिल्लाह। उन खां पोइ पहिरियों असांजो 23 ॾींहं असां सिंध में सॼे सिंध हर ज़िले में वियासीं, ख़ान साहब जो मैसेज खणी वियासीं, पम्फलेट्स हुया, पोस्ट हर ज़िले में असां जहिड़ी असांखे मोट मिली, माना मुंहिंजे यकीन खां वधीक हुई जेतिरी असांखे मोट मिली। उन खां पोइ असां हिकिड़ी ट्रेन मार्च कढियोसीं सिंध में, उन में वॾी मोट मिली। वरी असां 5 ॾींहंनि जी हिकिड़ी करप्शन मिटायो, मुल्क बचायो रैली निकितो, तव्हां ॾिठी हूंदी बस असांजी हुई, सॼो सिंध हो, वॾी मोट मिली। जाॾे वञूं हज़ारे माण्हू ॾींहं में 12 बजे बि त राति जो 12 बजे बि। असांखे अंदाज़ो थी वियो त इहो जंहिं यूथ जी तव्हां ज़िक्र कई आहे, उहो यूथ मुतमइन आहे। असांजा वॾा मुतमइन आहिनि, वॾेरा मुतमइन आहिनि, सरदार मुतमइन आहिनि, नवाब मुतमइन आहिनि, उन्हनि खे इक़्तिदार मिलियल आहे, नौकरियूं मिलियल आहिनि, टीका मिलियल आहिनि, ॿियो निज़ाम पियो हले। ऐं हिकिड़ो जेको आहे सफ़ा हेठियों तबिको, उहो वीचारो पंहिंजे हाल में एतिरो आहे त उनखे सोचण जो मौक़ो ई न आहे त छा सही आहे छा ग़लति आहे। जेको ॿिनि वेले जी मानी सां महरूम आहे, उहो इन में चकर में न आहे त कहिड़ी पार्टी आहे कहिड़ी हुकूमत आहे। उहो चए थो त हाणे मां हरपो करणु वञा थो वापसी ईंदुसि त इहो मुंहिंजी राति जी मानी ॿारनि जी थींदी या कोन थींदी, उनजे लाइ शायदि इहा बि ख़बर कोन्हे त मुंहिंजे इलाइक़े में तपेदार केरु आहे, थाणेदार खे इहा ख़बर कोन्हे। बिल्कुलु ख़बर न आहे। उन वीचारे खे त पंहिंजे उहो सूरनि में ई ॿाहिरि नथो निकिरे त मूं सां मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजे ॿारनि छा थींदो, ॿार बीमार थी वियो, दवा किथां मिलंदी, स्कूल मोकिलिणो आहे त किताब बि त किथां ईंदा। हिकिड़े पासे में माना ताम पिया हलनि, मुंहिंजा ॿार बुख ते वेठा आहिनि। असांजो हेठियों तबिको जेको आहे उन में फाथल आहे। त जेकी उहो वीचारो माना दुआ त करे सघे थो, सोचे सघे थो, बट एफर्ट कोन थो करे सघे, एसेट कोन थो करे सघे, हिकिड़ो स्टेप अॻिते नथो वधी सघे। न उहो वीचारो पंहिंजे हाल में एतिरो पूरो आहे, छा जो स्टेप वठंदो। हाणे जेकी उमेद आहे मां सम्झां थो उहो यूथ आहे, ऐं उहो कुझु करण बि चाहिनि था, उहे नाराज़ बि आहिनि, परेशान बि आहिनि। ऐं यूथ में जेतिरी जान आहे असांजे स्पेशली असांजे यूथ में किथे न हूंदी आहे। असांजी उमेद बि यूथ आहे, असां उन्हनि खे अल्हम्दुलिल्लाह असां उन्हनि खे अॻिते आणियूं पिया। ऐं असां सम्झूं था इन निज़ाम मां, इहो जेको असां वटि निज़ाम आहे, मां हींअर तव्हांजे मॉर्निंग शो में हिकु स्पेशल पार्टी लाइ न ॻाल्हाईंदुसि, इहो निज़ाम भली मुस्लिम बि हुजनि, माना वॾियूं पार्टियूं जेके बि हुजनि, जेको माना इहे वॾेरा, इहे सरमाएदार, इहे सरदार, जे मुस्लिम लीग काफ़ हुजनि, मुस्लिम लीग नून हुजे, मां काफ़ में रहियो आहियां, नून में बि रहियो आहियां शुरू में, पीपल्स पार्टी हुजे, फंक्शनल हुजे, इन्हनि में हिकिड़ो ई इन्हनि जो माना इन्हनि जा उहे क्लाइंट्स हिकिड़ा ई आहिनि। कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे। हींअर मां अचां पियो त अख़बार में लॻो पियोसीं पखी लहणु शुरू थिया, मौसम शुरू थियो। इहे असांजा कुझु माज़रत सां असांजा ॾंढ जा पखी कुझु सियासतदान बि आहिनि जेके वक़्त सां गॾु हेॾे वेंदा होॾे वेंदा, पर असांखे अॻिते वधिणो आहे त असां यूथ ते कमु कयूं पिया ऐं नौजवाननि खे अॻिते आणूं पिया। हलीम आदिल साहब, अॼुकल्ह जी जेका यूथ आहे उहा थोरो सियासत मां डिसअपॉइंटेड आहे, सो उन हवाले सां मुंहिंजो छा ओपिनियन आहे त यूथ खे छा करणु खपे? छो जेकॾहिं मिसाल तौर ते यूथ आहे 50%, उन मां 20% डिसअपॉइंटेड आहे, उहा कंहिं शइ में पार्टिसिपेट नथी करे, त उन सिचुएशन में छा? ॾिसो, मां अक्सर वेंदो आहियां, मां यूथ पार्लियामेंट हुजे किथे यूथ जेको एक्टिविटी हुजे मां हुते वेंदो आहियां, त रियली उहो डिसअपॉइंटेड आहिनि असां मुंहिंजा आहिनि। मां उन्हनि खे चवां थो इहो डिसअपॉइंटमेंट तव्हां रुगो सोशल मीडिया ते न कढो, इहो डिसअपॉइंटमेंट तव्हां पंहिंजी कचहरी में न कढो। इहे जेकॾहिं तव्हां इन जो सिस्टम जो हिसा थियो, ॻाल्हि इहा आहे त असां ठीकु आहे, जेकॾहिं सभु कुझु ग़लति आहे ऐं आहे बि ग़लति त केरु त रिप्लेस कंदो न। जेकॾहिं तव्हां अॻिते न ईंदव, तव्हां एक्टिव पॉलिटिक्स में न ईंदव, मां सभिनी खे चवंदो आहियां, पढ़ियल लिखियल नौजवान खे, पढ़ियल लिखियल माण्हू खे, मिडिल क्लास जा जेके असांजे माशरे में जेके जॉब कंदड़ आहिनि, को कारोबारी माण्हू, त बाबा तव्हां अचो, असांजे विच में अचो, असांजी सफ़नि में अचो, असांजी पार्टी में अचो, ऐं असां पोइ तव्हां ईंदो त रिप्लेस थींदी न। मिसाल जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो कंहिं शइ में कंहिं शोकेस में का शइ पुराणी शइ भरियल आहे, नओं शइ ईंदी त पुराणो डिज़ाइन निकिरंदो न, तव्हांजे हिसाब सां नओं, उहो अक्सर जीअं डिज़ाइनर जा सूट्स हूंदा आहिनि, नओं डिज़ाइन ईंदो त पुराणो निकिरंदो न, त लटकियल पियो हूंदो, या त हुनखे बाए करे वञे या हुनखे रद्दी टोकरे वञे। हिकिड़ी शयूं बि माण्हू घणे टाइम ताईं बर्दाश्त नथो करे सघे, पर जेकॾहिं ॾिसो न, या त उन पुराणे माल खे को बाए करे या उनखे केरु ॿाहिरि कढे, बाए नथा कनि, ॿाहिरि बि नथा कनि, अल्टीमेटली बि चॉइस उहा ई थी रहे, ठीकु आहे, हाणे इहा ई वठिणो आहे असांखे। इन करे मां सम्झां थो त नौजवान खे अॻिते अचिणो पवंदो, स्टीयरिंग ते वेहणो पवंदो। असां जेको चवंदो आहे सियासत, न न न न सियासत,
पर टीवी ते छा हलंदो आहे? सियासतदान। सियासत। मुल्क केरु हलाईंदो आहे? सियासतदान। मुल्क जा फ़ैसिला केरु कंदो आहे? सियासतदान। राइट। मुल्क मतिलबु तव्हांजी पॉलिसी नौजवान लाइ केरु जोड़ींदो? सियासतदान। हेल्थ पॉलिसी केरु जोड़ींदो? सियासतदान। पार्लियामेंट उहे आहिनि न। बहितर इक़्तिदार बि न वटि आहे। उन्हनि वटि आहे त बहितर आहे त तव्हां बिना हिन जे त पाण परे वेही चयोसीं हाय रे घोड़ा रे या हुसैन मरी वियासीं। पाण अचो स्टीयरिंग ते वेहो, संभालियो, यूथ ईंदो, नौजवान ईंदो, पढ़ियल लिखियल नौजवान सिस्टम में ईंदो, मां सम्झां थो त किसो अॻिते वधंदो। असांजी ख़्वाहिश आहे त यूथ खे एम्पावर कयूं, असांजी ख़्वाहिश आहे त वुमन खे एम्पावर कयूं, असांजी ख़्वाहिश आहे त जेके पढ़ियल लिखियल असांजी छोकिरियूं आहिनि, नौजवान आहिनि, असांजा स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि खे अॻिते आणियूं। ऐं अलहमदुल्ला हाणे PTI में हींअर असांजी नई तंज़ीम थी आहे, मां इलाही असां सां गॾु माना सिंधी छोकिरियूं आहिनि पढ़ियल लिखियल, उन्हनि खे मां उहिदा ॾिना आहिनि सूबे में। हा, उन्हनि खे फील्ड में खणी तव्हां घुरायो पंहिंजे शो में, डिफरेंट फेस तव्हांखे नज़र ईंदो। नौजवान उहो न त ख़बर हूंदी बाबा ही उहिदा मूं जहिड़े लाइ पुराणनि लाइ आहिनि, बाक़ी नवां हुजनि पियो हलनि। न, असां हुननि खे बाक़ाइदा टीम ठाही आहे, असां न्यू कमर जी, ओल्ड जी, सॼी हिकिड़ी, ऐं हुनजी मेन उदन प्रोमिस लेवल ते बि असांजो आहे। अहिड़ी टीम असां गॾु हलनि पियो। अलहमदुल्ला असां कोशिशि कयूं था त ॾिसो ॻाल्हि इहा आहे त अल्टीमेटली सियासत भली हुजे, कुझु बि हुजे, पर अवाम जी भलाई कंहिं में आहे, अलाए अवाम जी चङाई कंहिं में आहे, असांजो मुस्तक़बिल कंहिं में आहे, असां उन में ॾिसणो आहे न। ही नौजवान वीचारा अचनि था। मां ॿुधायो मुंहिंजी हिकिड़ी सिक्योरिटी कंपनी तव्हांजे हेठि बि आहे, तव्हां केॾी महिल वञो तव्हांखे ग्रेजुएट गार्ड्स नज़र ईंदा। मास्टर्स तव्हांखे वीचारा सुपरवाइज़र 15, 16, 20 हज़ार जी नौकिरी कंदा नज़र ईंदा सिक्योरिटी कंपनी में। छा आहे त नौकिरी न आहे, फैसिलिटी न आहे। अॻिते मां पाण थो ॿुधायां त माना ग्रेजुएट गार्ड्स बंदूक खणी बीठा आहिनि। बल्कि अॼुकल्ह ॾिसो जेके माण्हू मास्टर्स बि करे था वञनि, उहो पहिरियों चयो वेंदो त जेकॾहिं 12वीं पढ़ियल बि आहे त जॉब मिली वेंदी, ऐं हाणे तव्हां भले ईअं चओ त PhD थियल आहे, MPhil थियल आहे, पर को फ़र्क़ु नथो पए तव्हांजे एजुकेशन सां, तव्हांजे एबिलिटीज़ सां। 90,000 जॉब्स ॿुधो आहे त 90,000 जॉब्स क्रिएट थियूं आहिनि सिंध में, जंहिंमें उन्हनि चयो आहे त असां 50,000 जेके उहो असां ॾींदासीं। हाणे ॾिसूं था जॉब कंहिंखे थी मिले। अलमियो इहो आहे जिलानी साहिबा त हिकिड़ो आम माण्हू, ऐं ग़रीब जो ॿार जेको पढ़ी ईंदो आहे, जंहिं वटि ॿ शयूं न आहिनि उनखे उहा नौकिरी न मिलंदी। अच्छा, उहे कहिड़ियूं आहिनि? नंबर 1 सिफ़ारिश, कंहिं हलीम आदिल जहिड़े, कंहिं वॾे जी, कंहिं MLA जी, कंहिं सियासतदान जी। मां वॾो न आहियां, मां आम माण्हू आहियां। माना कंहिं बि सियासी माण्हू जी जेकॾहिं को वास्तो आहे, उन सां क्लोज़ आहे, उन वटि रस्तो आहे, उन जे पटे वारे सां रब्तो आहे, उन जे मुंशी सां राब्तो आहे, उन जे मां सम्झां थो की ब्रोकर वेठा आहिनि अॼुकल्ह बंगलनि ते, जेकर उनजो राब्तो आहे, या त सिफ़ारिश ते मिली वेंदी या पैसा हुजनि। छा आहे त नौकरियूं जेके आहिनि इहे डिस्ट्रीब्यूट थींदियूं आहिनि। जॾहिं मिनिस्टर चवंदो त मुंहिंजा 60 माण्हू रखिणा आहिनि, त कामरो चवंदो 40 मुंहिंजा रखिणा आहिनि। अच्छा, मिनिस्टर त ठीकु आहे, पोइ बि पंहिंजो वर्करनि खे बि ॾींदो, हिननि खे ॾींदो, पर जेको कामरो वठंदो न, उहो उनजे हेठियां जेके स्टाफ हूंदो खपाईंदो। बिल्कुलु उहो चवंदो मां साइन छो कयां? मिनिस्टर साहिब जो त 100 नौकरियूं ॾियणियूं आहिनि असांजे माण्हुनि खे। सेक्रेटरी चवंदो मां छो कयां, मूंखे बि ॾियो हिसो। उहो चवंदो बाबा ठीकु आहे बाबा तुंहिंजी नौकरी। मुंहिंजे ख़्याल में त जेके अॼुकल्ह जेका यूथ आहे डिसअपॉइंटेड इन ॻाल्हि जे करे आहे त उहो माशाल्लाह पढ़े बि थी, स्ट्रगल बि करे थी, हे कोर्स करे वठो, हो कोर्स करे वठो, पंहिंजी ज़िंदगी जा 27 खां 28 साल उहो इन ई महिनत में गुज़ारनि था। उनजे बावजूदि जेकॾहिं सिलो न मिले, उनखां पोइ बि वरी पर्चे जी ज़रूरत पए या ॾोकड़ जी ज़रूरत पए, त पोइ फ़ाइदो छा आहे? मुंहिंजे ख़्याल में त इहे हालतूं कॾहिं चेंज थींदियूं? चेंज थियणु घुरिजनि। मां ॿुधायां पाण बि, मां पंहिंजो ॾोहारी थो सम्झां पंहिंजो पाण खे, त जॾहिं असां बि कुझु हुकूमत जे क्लोज़ रहियासीं मुख़्तलिफ़ हुन में, त जी में मां मिनिस्टर थियुसि, एडवाइज़र थियुसि, त ईअं आम माण्हू ॿुधाए वर्कर ॿुधाए आम माण्हू साईं नौकिरी खपे, नौकिरी खपे, असां वठूं बाबा ठीकु आहे, ॿुधायो किथे तव्हांखे मिलियो आहे, असां चवंदासीं, फ़ोन कंदासीं। पर ख़बर पई त चवंदासीं असां टेस्ट ॾेई आया आहियूं, असां पुलिस में असां दौड़ करे आया आहियूं, सभु कुझु आहे, असांजो कदु हेतिरो आहे, वे सां भॻा आहियूं, असांजो ठीकु आहे बाबा चवंदासीं मिलंदो। पोइ ख़बर पई त हीअ जेके पुलिस में नौकिरी लाइ दौड़ कंदा आहिनि, इहे वीचारा उहे न हूंदा आहिनि जंहिंजी लिस्ट ठहंदी आहे। 2 कैटेगरीज़ आहिनि। हिकिड़ी कैटेगरी हुआ जेकी टेस्ट ॾींदी, जेकी इम्तिहान ॾींदी, जेकी महिनत कंदी, जेकी पढ़ंदी, स्ट्रगल कंदी, जेकी जी मिसाल जी ॻाल्हि आहे फोर्सिस जी नौकिरी आहे त वञी मैदान में वेंदी, दौड़ कंदी, फिज़िकल एक्सरसाइज़ ॾेखारींदी, पंहिंजी फिज़िकल फिटनेस ॾेखारींदी। बिल्कुलु हिकिड़े हुआ, ॿिए पासे लेफ्ट साइड ते उहे आहिनि जेके कुझु न कंदा, जेको कंहिंजा हूंदा, मुंहिंजा हूंदा, तव्हांजा हूंदा या माल जा हूंदा, जिन्हनि जी लिस्टूं ठही वेंदियूं। आख़िर में हिते टेस्ट थिए पियो, मां पंहिंजे घर वेठो आहियां, मिसाल जी ॻाल्हि आहे, 20 माण्हू मैदान में आहिनि,
20 माण्हू पंहिंजनि घरनि में वेठा आहिनि, कागज़नि में इन्हनि जो टेस्ट बि हले थो, फील्ड में वीचारा ज़लील पिया थियनि। 90% उहे जेके फील्ड में टेस्ट ॾींदा आहिनि, हे कंदा आहिनि, पुलिस इन्हनि खे नौकरियूं न मिलंदियूं आहिनि, उहो उन्हनि खे मिलंदियूं जंहिंजी लिस्टूं ठहंदियूं आहिनि। हाणे अलाह करे साईं मुराद अली शाह में उमेद चङाई जी आहे मूंखे। ऐं माशाल्लाह इलाही उथंदे इलाही सुठा स्टेप्स साईं वरिता मुराद विया आहिनि। ॾिसो, असां मां नथो उमेद त मां हुन ते यकीन नथो रखां त मुखालफ़त बराए मुखालफ़त, माना जेको थियो आहे न ज़िक्र त कंदासीं न। हाणे भली साईं हाणे आहे, साईं हुन कंदो मेरिट त ॾींदो त असां साईं लाइ ताड़ी वॼाईंदासीं, साईं ज़िंदाबाद। असां को ख़ुदा न ख़ासिता लाज़मी न आहे त पोज़ीशन में आहे त असांखे जेको ग़लति आहे उहो ग़लति आहे। असां बि फ़रिश्ता त न आहियूं न, हर इंसान में ग़लती हूंदी आहे, हर इंसान जॻहि हूंदी आहे। हाणे 2008 खां वठी 2015 ताईं जेको कुझु थियो, माना बिफोर साईं मुराद अली शाह, ईच एंड एवरी पर्सन नोस छा थियो आहे, वॾो कर थियो आहे, नौकरियूं हुजनि, माना स्कैंडल्स आहिनि। इन करे नथो ॻाल्हायां, हाणे ॿियो केरु वेठो न आहे, माना साईं मुज़र पीर मज़रुल हक़ ते स्कैंडल, लोकल गवर्नमेंट में स्कैंडल, नौकरियुनि जो स्कैंडल, पुलिस में स्कैंडल, SRP में ग़लति ॾेई छॾियूं। मां बि ॻाल्हि थो चवां, ठीकु आहे ग़लति ॾिनियूं, हाणे SRP जा पुलिस वारा हुया, ग़लति भर्ती कयो, 90% त पैसनि ते थिया हूंदा न। कंहिं पंहिंजी भेण जो ज़ेवर खपायो हूंदो, कंहिं ॾाज खपायो हूंदो, कंहिं बनी खपाई हूंदी, कंहिं कुझु खपायो हूंदो, कंहिं कर्ज़ु वरितो हूंदो, कंहिं सूद ते पैसा वरिता हूंदा, नौकिरी ते विया, हाणे कढी छॾियो उन्हनि खे। मां पुछां त उन्हनि खे तव्हां कढी छॾियो, पर जिन्हनि इन्हनि खे रखियो, जिन्हनि इन्हनि खे अपॉइंट कयो, जिन्हनि गैर क़ानूनी कमु कयो, उहे काॾे विया? उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन छो न थियो? ग़रीब जो सम्झो तबाह थियो न, उनखे तव्हां नौकिरी मिली, हिकिड़ी उमेदु आई, ख़तमु थी वई, उहो बि त पंहिंजो हो न। ॻाल्हि इहा, जेकॾहिं पहिरीं तव्हां मेरिट रखो हा त हीअ भर्ती कोन थियनि हा। जेकॾहिं हाणे त इहा त हुन ॾींहुं हिकिड़ी पोस्ट अॼुकल्ह हले पई त बाबा असांखे, तस्वीर बि कंहिंजी हुन ते लॻल, मां नथो चवां, चयो आहे त बाबा असांखे हर ज़िले में ॿुधाए छॾियो त कंहिंसां राब्तो कयूं, माना कंहिंसां राब्तो कयूं त नौकिरी मिले जीअं असांखे, को राइट माण्हू ॾेई छॾियो। ॻाल्हि इहा आहे त इहो नौकिरियुनि जो विकिरो हिन दौर में बि थियो आहे, हर दौर में थींदो आहे, मुस्लिम लीग में बि थियो, मां नथो चवां। मुंहिंजे ख़्याल में इहो ई कारण आहे त असां कंहिं बि मैदान में दुनिया खे मतिलबु मुक़ाबले ॾियण जे पोज़ीशन में जाहिल, बेकार, लेज़ी छोकिरा नौकिरियुनि में वेठा आहिनि, टैलेंटेड ॾाढा ग्रूम्ड जेके आहिनि उहे वीचारा ज़लील पिया थियनि, प्राइवेट नौकरियूं था कनि, को सेल्समैन थो करे, के कुझु थो करे, के कुझु थो करे। हीउ अलमियो आहे असांजे सिंध जो, ऐं असां सम्झूं था हाणे हिकिड़ो चांस मिलियो आहे। साईं मुराद अली शाह बिल्कुलु ठीकु आहे, घुमे थो, फोटू थो कटराए, होटल में वञे थो, पकोड़ा थो खाए, जूता थो पाए, साईं मुबारकूं हुजनि, पर ही जेकॾहिं ही मेरिट ते असांजो उहो ग़रीब जे ॿार खे जेकॾहिं तव्हां मेरिट ते सिस्टम में आणे छॾियो त तव्हांजा इदारा ठीकु थींदा। जेकॾहिं पढ़ियल लिखियल नौजवान असांजा इदारनि में हूंदा, नौकिरियुनि में हूंदा, सही जॻह ते सही शइ फिक्स हूंदी। हाणे मुंहिंजो फ़ोन आहे, इन ते उहो ई कवर लॻंदो जंहिंजे साइज़ जो आहे। जेकॾहिं नंढो हूंदो पोइ अनफिट हूंदो, वॾो हूंदो अनफिट हूंदो, तव्हां सही साइज़ जा सही जॻह ते लॻायो त मां सम्झां थो त सिंध बि तरक़ी कंदी। असां वटि हलीम आदिल शेख साहिबु अॼुकल्ह वॾेर को निज़ाम बि आहे, ॻोठनि में बल्कि हिकिड़ो इलाही पुराणो आहे, पर हिन दौर में बि ख़तमु न थी सघियो आहे। हिकिड़ो वॾो अलमियो आहे। रीज़न इहो आहे त जेकॾहिं यूथ अॻिते ईंदी, ग़रीब जो ॿार अॻिते ईंदो, त लाज़मी ॻाल्हि आहे त जेके वॾनि माण्हुनि जा पुट आहिनि, जेके ॿाहिरनि मुल्कनि में पढ़नि था, जेके अयाशी कनि था, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था, उन्हनि जूं सीटियूं काॾे वेंदियूं? लाज़मी ॻाल्हि आहे त ग़रीब माण्हू खे छो अॻिते अचणु ॾिनो वेंदो? अहम सवाल हिते इहो थो बणिजे। सो दैट्स वाए उन जे लाइ तालीमी निज़ाम ॾिसो आहे। जॾहिं को दौर हूंदो जॾहिं मिनिस्टर जो ॿार बि सरकारी स्कूल में पढ़ंदो हुयो, हारीअ जो ॿार बि, हाणे ॾिसो लेवल में फ़र्क़ु ॾिसो आहे। हाणे जेकॾहिं इहा कंडीशन आहे त इक़्तिदार में वेठल माण्हुनि जा ॿार ऑक्सफोर्ड में पढ़ंदा ऐं हारीअ जे ॿार खे प्राइमरी स्कूल बि अवेलेबल कोन आहे, गवर्नमेंट स्कूल बि अवेलेबल कोन आहे, त उहो छा कंदो? सो इन हवाले सां वधीक असां कोशिशि कंदासीं त थोरो एजुकेशन ते बि अचूं, एजुकेशन ते बि ॻाल्हायूं, बट वक़्तु आहे हिते हिकिड़े ब्रेक जो। सो व्यूअर्स, वधंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहिजो सिंध टीवी। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, मौसम एक भेरो ॿीहर अवां सभिनी खे भली कार चवंदा। सही वक़्फ़े खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं। ॻाल्हि पई थिए एजुकेशन जे हवाले सां, यूथ जे हवाले सां। सो हिनमहिल ताईं जॉब्स जी ॻाल्हि थी, यूथ जी ॻाल्हि थी, ईअं चइजे त करप्शन जी ॻाल्हि बि थी। बहरहाल असां एजुकेशन ते पहुता हुयासीं। एजुकेशन सिस्टम में जेके शयूं हलनि पियूं, उन्हनि ते तव्हांजो छा ओपिनियन आहे, छा थियणु खपेसि? असां इहो बि ॿुधंदा रहिया आहियूं त हज़ारे स्कूल असांजा बंदि आहिनि। बिल्कुलु हज़ारे स्कूल जेके खुलियल आहिनि त उन्हनि मास्तर न आहिनि, किताबूं न आहिनि, फैसिलिटीज़ न आहिनि, वॉशरूम्स न आहिनि।
सीट्स न आहिनि, डेस्क न आहिनि, माना अरबे रुपए सभिनी खां वधीक असांजो एजुकेशन बजट असांजो हूंदो आहे। हाणे उन्हनि 2 डिपार्टमेंट्स पिया कया वञनि, वरी बि बायोमेट्रिक्स जो अची वियो। बायोमेट्रिक्स मशीन ॿुधो आहे त हलंदी आहे, हाणे शुरू में को थियो हलंदी आहे, उहो मूव कंदी आहे, एतिरियूं न आहिनि न, मुख़्तलिफ़ नंढनि स्कूल में वेंदियूं आहिनि, वेंदो आहे माण्हू, हाणे थोरो पैसा वधी विया आहिनि, वेंदो आहे हिकिड़े ॾींहुं वञी अलाए छा तरीक़ो कयो वठी उहो कंदो आहे, महीने में 1-2 दफ़ा वञी मां हुनखे शायदि बायोमेट्रिक को आहे को मूंखे शायदि इलाही कुझु माण्हू मूंखे अॻु में ते नज़र ईंदा, चवंदासीं बायोमेट्रिक्स थियो असां वञूं था नौकिरी ते, वरी उहो मूंखे कराची में नज़र अचनि पिया। कुझु अहिड़ा माण्हू सुञाणा थो जेके चवंदासीं हाणे नौकर हूंदा, टीचर हूंदा, बायोमेट्रिक्स ते वेंदा, हाणे वरी मूंखे कराची में नज़र अचनि पिया, मूंखे वांदा नज़र अचनि पिया, इन जुगाड़ कढी वई आहे, वरी निकिती आहे को पैसा कुझु वधी विया आहिनि। अॻु में जेके वीज़े ते निकिरंदा इहो घोसड़ू मास्तर, उन्हनि जो ॿियो हूंदो हिसाबु किताबु, हाणे ॿुधो आहे त पैसा वधी विया आहिनि, बाक़ी जेको भॻल आहे उहो भॻल आहे, जेको निकितल आहे उहो निकितल आहे, मूंखे ख़बर कोन्हे छा आहे, पर आहे सही को विच में को कहते न दाल में कोई काला है, इहा का शइ नज़र अचे थी। ॾिसो न असांजी तालीम तबाह जेकी कई पई वञे त उहा असां सिंध जो मुस्तक़बिल पिया तबाह कयूं, असां इन क़ौम जो मुस्तक़बिल पिया तबाह कयूं। हूअं शहरनि में ॾिसूं त MQM तबाह करे छॾी, स्कूल तबाह थी विया, आम उहो एजुकेशन रही कोन, ॻोठनि में माज़रत सां असांजे कामरेडनि तबाह करे छॾी अॻु में त, हाणे उहे त तबाह कनि जिन्हनि खे हिनखे सुधारो करिणो आहे। हाणे सरकार खे मतिलबु केतिरा स्कूल तव्हां ॾिसो था, स्कूल ठारायूं था, माना जेको फ़र्ज़ु कया मूंखे कंहिं वोट ॾिनो आहे कंहिं ॻोठ में, मां चवंदो बाबा ठीकु आहे तोखे कम्यूनिटी सेंटर त न उहो परे पास थी वियो, स्कूल था ॾेई छॾियो, माना उनखे ठाहिणी पंहिंजी उताक आहे, पर उन स्कूल जे नाले ते ॾेई छॾियो, कंहिंखे उताक ठाहिणी आहे डिस्पेंसरी जे नाले ॾेई छॾियो। मां त इलाही रोलूं आहे न, रोल त रहंदो आहे असांजे सिंध में, त मां ॾिसंदो आहियां ॻोठनि में उताक लॻी पई आहे, बाबा ख़बर त पइजी वेंदी आहे उताक आहे, बल्कि असां पाण बि ॾिठो आहे माल बदल हूंदो आहे अक्सर, असां अक्सर पुछंदा छा आहे, चएसि स्कूल आहे, हीअ छा आहे साईं, अच्छा 1 रूम स्कूल बि आहिनि, उहो बि जेको उतां 1 रूम स्कूल जी आहे को स्टोरी आहे, उहो सियासी रिश्वत आहे, उताक ॻोठ खां ॿाहिरि हिकिड़ो तव्हांखे उताक ठाहे छॾी, हिकिड़ो तव्हां गेस्ट रूम ठाहे छॾियो, जंहिं चई सघूं था त माण्हुनि महिमान अचनि, महिमान खानो ठाहे छॾियो। त असांजी जेकी एजुकेशन जी तबाही आहे, ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं सिंध खे अॻिते अचिणो आहे त असांखे इनखे ओवरकम करिणो पवंदो। ठीकु, बिल्कुलु असां सम्झूं था त असां तनक़ीद नथा कयूं, असां सपोर्ट बि करणु चाहियूं था। जेकॾहिं हीअ गवर्नमेंट चाहे थी त असां वाक़िअतन इन जेको आहे बायोमेट्रिक्स खे असां अप्लाई कयूं, असां घोसड़ू मास्टर खे ख़तमु कयूं, घोसड़ू स्कूल बि ख़तमु कयूं, है न, का पेपर्स में हलीम साहिबु हिते हिकिड़ो सुवाल बणिजे थो त घोसड़ू मास्तर खे ख़तमु करणी त हल कोन आहे न, हाणे इन खां पहिरियों जेके मास्तर जेके अनएजुकेटेड हुया, जिन वटि तालीम कोन हुई, उहे जेके सिस्टम में मौजूदु आहिनि उहे त उहो ई पिया ॿेड़ो ॿोड़ींदा न, भले पोइ हाणे तव्हां ईअं चयो त एजुकेटेड मास्तर भले तव्हां एजुकेशन सिस्टम में शामिलु कयो, पर जेके मौजूदु आहिनि उहे कीअं सुधारो कीअं अचे, उनखे लाज़मी ॻाल्हि आहे कढनि बि नथा, उनजे लाइ ट्रेनिंग्स बि कोन आहिनि। सो इन सिचुएशन में अव्हांजो छा ओपिनियन आहे त इन में छा हुजणु खपे, छो जो पुराणियुनि शयुनि खे बि त सेट करिणो आहे न। उहो त सियासत जेकी आहे एजुकेशन, मां हिकिड़े ॾींहुं वञा पियो हितां लाड़काणे, 2 साल 4 साल पुराणी ॻाल्हि आहे, त मां ॾिठो त वॾो हिकिड़ो जुलूस पियो अचे, वॾो जुलूस पियो अचे, मां मूंसां गॾु केरु वेठो, मां चयो को हिते बाई इलेक्शन आहे, चई न, को मां चयो को छा आहे, को बाई इलेक्शन में इलेक्शन जो ॾींहुं हुया कोन, छा आहे, ख़बर पई त पेटे अलिफ जो इलेक्शन थियनि पिया, अच्छा उनजी वॾी उस्तादनि जी रैली, हा वरी उस्तादनि जी रैली, उन में साईं इहो छा आहे त हीअ उस्ताद इलेक्शन में इहो ई हूंदा आहिनि न, RO न प्रिज़ाइडिंग ऑफिसर, असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर, इहे सभु इहे ई हूंदा आहिनि। उन्हनि ते असां ॾिठो त MPAs, MNAs, मिनिस्टर्स, उन्हनि जी जंग हुजे त पंहिंजो ग्रुप खे खटाइजे, पंहिंजा माण्हू आणिजनि त सुभाणे इलेक्शन में असांखे कमु ॾियनि। इहो ई कमु एतिरी दिलि सां, एतिरी मोहबत सां, एतिरे जज़्बे सां जेकॾहिं इहे उस्ताद ॿारनि खे पढ़ाइनि निकिरनि, उन सोच सां कठा थियनि, ऐं उन लाइ असां जेके MPAs, MNAs असांखे इन टीचर्स खे सपोर्ट कयूं, इन एजुकेशन सिस्टम खे सपोर्ट कयूं, शायदि असां सिंध जो मुस्तक़बिल सुठो करे सघूं था। पर उते पेटे अलिफ जो इलेक्शन हो त सभु लथल हुया, इहो ई मां MP MNAs खे चवां त साईं तव्हां हलो, हाणे स्कूल तबाह थियल आहिनि, अचो गॾिजी हिननि खे सुधारियूं, केरु कोन निकिरंदो, छा त उन में ख़बर आहे त हिननि खे जेके हथु रखिबो, असांजो ग्रुप अची वेंदो सुभाणे इलेक्शन में मदद कंदो, असांजी ठपा लॻाईंदो, बेईमानी कंदो, इलेक्शन ॿीहर असेंबली में आणींदो, माना सभु असां शॉर्ट साइटेड आहियूं, असां अलमियो असांजो इहो थी वियो आहे, असां शॉर्ट साइटेड आहियूं, असां गवर्नमेंट्स बि असां जेके प्लानिंग कनि थियूं, चवनि थियूं त हीअ इलेक्शन त खटी आयासीं, नेक्स्ट कीअं खटिणो आहे,
इहो न आहे त 50 साल में किथे वञिणो आहे असांखे माना को असां थिंक टैंक पाकिस्तान खे काथे पहुचाइणो आहे जेकॾहिं असांखे सीट मिले थी असां वटि को थिंक टैंक न आहे असां वटि को मां सम्झां थो पॉलिसी प्लैनिंग जा सेल्स न आहिनि इन्हनि जी को मिनिस्ट्रीज़ न आहिनि इन्हनि जा को डिपार्टमेंट्स न आहिनि जेके सोचनि प्लैनिंग्स कनि कुझु न कनि सुठनि कामरनि जी पुराणा रिटायर अफ़सरनि जी कमेटी ठाहिजे उहे वेठा हुजनि उन्हनि खे तव्हां पघार ॾियो जेके उन्हनि करे हिकिड़ो जेके पॉलिसी ठाहिनि 50 साल जी पॉलिसी ठाहिनि शायदि असां न हुजूं अॻे घटि में न हुजूं पर क़ौम खे त वधणो आहे हीअं नौजवाननि खे हिन ॿारनि जा मुस्तक़बिल त आहे न असां लॉन्ग टर्म प्लैनिंग असां वटि आहे कोन वॾा शॉर्ट टर्म आहे जेकॾहिं ख़ासि तौर ते PTI जी ॻाल्हि कजे त उन जो त इहा लाज़मी ॻाल्हि आहे हिकिड़ी जॾहिं पार्टी जुड़े थी त पोइ हुन जा कुझु विजन आहिनि मिशन आहिनि ऐं उन्हनि ते उहा पार्टी अॻिते हली वर्क करे थी सो एजुकेशन जे हवाले सां मां ज़रूरु ॼाणणु चाहींदमि त अव्हांजी छा मां तव्हांखे मां ॿुधायां त तव्हांखे सभिनी ख़बर आहे सॼी सिंध खे ख़बर आहे त मां इशूज़ ते पहुचंदुसि किथे थर हुजे ॾुकार हुजे ॿोॾ हुजे तबाही हुजे स्कूलनि जा मसइला हुजनि हेल्थ जा मसइला हुजनि को बि हुजनि जेके मुंहिंजो वस हूंदो मां हुते वेंदुसि माशाअल्लाह पर जॾहिं मां वञी ॾिठो त जेतिरा असांजा सूर आहिनि जेतिरा असांजा ॾुख आहिनि जेतिरा असांजा इशूज़ आहिनि जेतिरा असांजी परेशानियूं आहिनि उनखे को इंडिविजुअल नथो करे सघे हिकिड़ो माण्हू नथो करे सघे हिकिड़ो नंढो इदारो नथो करे सघे बाक़ी जेके माज़रत सां जेके NGOs आहिनि न असांजी इहे त हिकिड़ी दे आर वर्किंग लाइक मल्टीनेशनल कंपनीज़ उहो मल्टीनेशनल कंपनी वांगुरु हलनि पियूं बेनिफिट्स फ़ाइदा पघारूं डॉलर में माना असांखे डोनेशन अच्छा NGO खे वॾी मां रहियो न रिलीफ में मिनिस्टर बि त मां सभिनी जा मां चेहरा मूंखे साम्हूं आहिनि इन्हनि खे चओ ईंदासीं बोर्ड अचण वारी आहे न 6-8 महीना खां तयारी कंदा प्रिपेयर्डनेस जी सेमिनार आहे किथे आहे 3 ॾींहं जो आहे मैरियट में बाबा सिंध मां माण्हू ईंदा प्रिपेयर्डनेस छा कंदो रिएक्शन कीअं करिणो आहे प्रिवेंशन कीअं करणी आहे पर जॾहिं बोर्ड अची वियो पोइ माण्हू फ़ोन कंदे कंदे थकिजी वञे की अचो बाबा हाणे कुझु कमु कयो फील्ड में कुझु कमु कयो न इन लाइ ह्यूमैनिटेरियन कोऑर्डिनेटर प्राइम मिनिस्टर खे चवे प्राइम मिनिस्टर वरी असांजे मुल्क खे मोकिले पर जेॾीमहिल ताईं माण्हू ॿुधी ज़लील तबाह थी वञनि पोइ वञी इहे होश में अचनि उहो NGO सेक्टर बि असांखे अंदाज़ो थो हुजे सिविल सोसाइटी सभिनी खे नथो चवां दोस्त नाराज़ मतिलबु मेजॉरिटी स्पेशली इंटरनेशनल NGOs स्पेशली बाक़ी हिते वारदाती आहिनि कारोबार माण्हुनि जो ठहियलु आहे उन ते वॾा मां सम्झां थो प्रोजेक्ट ठाहींदा आहिनि प्रोजेक्ट ठाहिण वारो पैसा वठे प्रोजेक्ट मोकिलण वारो पैसा वठे शामिल थियण वारो वठे जेको पैसा मोटी अचनि उन्हनि मां सम्झां थो त घणा त इहे जेके न सेमिनार्स में पैसा ख़र्च थी वञनि होटलनि जी रिहाइश में बाबा इहो तव्हां तयारु त कयो था मतिलबु तव्हांखे असां तयारु कयूं सिंटी वारा चवनि तव्हां खां वॾो शो कराइणो आहे तव्हांजी तयारी कराइनि 2 साल जॾहिं शो अचे तव्हां चवंदा न हाणे मां शो नथी कयां मां घर थी वञा ॿार यादि था अचनि इहो ई थी वियो न सम्झो वक़्तु हुजे त तंहिं करे जॾहिं मां सम्झो त ॾुख वधीक आहिनि सूर वधीक आहिनि मां घणो कुझु ॾिठो मां पंहिंजी अखियुनि सां 100 रुपए जे करे ॿार मरंदे ॾिठा आहिनि मां ॾिठो आहे त बुख ते वेठल मां 4 ॾींहं माण्हू बुख ते वेठल ॾिठा आहिनि पोइ मां तइ कयो त अहिड़ी को पार्टी हुजे अकेलो मां नथो करे सघां हिकिड़ी पार्टी हुजे जंहिं सां गॾु वञा ऐं मां इन्हनि मसइलनि खे मुस्तक़िल बुनियाद ते हल करे सघां सही उहे बि इमरान खान साहिब जो नारो आहे नओं पाकिस्तान ॾिसो न हुन साबित कयो आहे बाक़ी त छॾियो हुन पंहिंजो शौकत खानम हिकिड़ो अहिड़ो इदारो थी वियो आहे मां सम्झां थो अहिड़ो मेरिट उन में आहे क्वालिटी उन में आहे मेरिट उन में आहे ह्यूमैनिटी उन में आहे पंहिंजी ज़ात ठाहियो आहे न हिमाल यूनिवर्सिटी बि ठहे पई KP में तव्हां ॾिसो सिफारिश कल्चर ख़तमु थी वियो आहे असांखे अंदाज़ो थियो त इनशाला हितां गॾिजी असां वॾो कमु करे सघंदासीं अञा 8 महीना 9 महीना थिया आहिनि इनशाला सिंध में मां सम्झां थो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध में हिकिड़ो नओं कल्चर आणींदी इनशाला हिकिड़ो नओं सिस्टम आणींदी नई सियासत आणींदी इनशाला असां नौजवान खे ॿुधाईंदासीं त तव्हां पंहिंजो मुस्तक़बिल चेंज करे सघो था तव्हां पंहिंजा हक़ वठी सघो था तव्हां जेकॾहिं रोड ते निकिरी अचो घणा वॾेरा आहिनि 200-300 आहिनि टोटल इहे ई वेठा आहिनि MP बि इहे MNA बि इहे मिनिस्टर बि इहे एडवाइज़र बि इहे माना ॾाढो थियो मिनिस्टर फेडरल मिनिस्टर MNA उनजो पीउ थियो MPA साहिबु भाइटियो थियो टाउन जो इन जो पोइ असांजी नूंहं थी वरी स्पेशल सीट ते अची वई अच्छा जी न्याणो थी वियो उनखे तव्हां चेयरमैन कराए छॾियो अच्छा जी को सालो थी वियो उहो डिस्ट्रिक्ट चेयरमैन थी वियो हिकिड़े ख़ानदान में तव्हां ॾिसो त सही लिस्ट कढायो हाणे जेके डिस्ट्रिक्ट जा चेयरमैन थिया आहिनि कंहिंजो भाउ कंहिंजो भाइटो कंहिंजो नूंहं छा असां इहे नौजवान छा टैलेंटेड न आहिनि न इहो पाकिस्तान या सिंध या सॼो असां नथा हलाए सघनि पर उहो लिमिटेड आहिनि माण्हू उन्हनि कब्ज़ो कयो आहे इनशाला
असां सिंध खे इन्हनि जेके 200-300 जिन्हनि सिंध ते कब्ज़ो कयो आहे, सिंध जे इक़्तिदार ते कब्ज़ो कयो आहे, सिंध जे इख़्तियार ते कब्ज़ो कयो आहे, कोशिशि कंदासीं त असां उन्हनि खे ॾियार नथो, इहो नथो मूंखे मिली वेंदे, असां चाहियूं था नौजवाननि खे नौजवान भली मां चवां थो पीपल पार्टी नौजवान खे अॻिते आणे न, इहो न नौजवान जेको ऑक्सफोर्ड में पढ़ियल आयो हुजे, तव्हांजो मां सम्झां थो कि कंदकोट जेके स्कूल में पढ़ियल नौजवान भी टैलेंटेड थी सघे थो, तव्हांजे दादू जे जोई मां पढ़ियल नौजवान भी टैलेंटेड थी सघे थो, छाछर जो नौजवान भी टैलेंटेड थी सघे थो, घोड़ाबाड़ी जो नौजवान भी टैलेंटेड थी सघे थो, खिपरे जो नौजवान भी टैलेंटेड थी सघे थो, गदाब जो नौजवान भी टैलेंटेड थी सघे, इन्हनि खे आयो न अॻिते माना हिननि खे ॾिसनि था उहो ई साईं बैरिस्टर सो एंड सो हिन जो पुटु आहे साईं इंजीनियर सो एंड सो, डॉक्टर सो एंड सो, बल्कि ये चइजे त जिन खे पाकिस्तान जे पे जी ख़बर न आहे उहे अॼुकल्ह इक़्तिदार में वेठा आहिनि ऐं पाकिस्तान ते हुकुमरानी पिया कनि। यस ऐं पाण कनि पिया, हाणे हुनजा पुट अची विया आहिनि, पंहिंजा पुट ॾेखारे चवंदा नौजवान अची वियो, बाबा इहो नौजवान न खपे, असांखे नौजवान खपे जंहिंखे ख़बर हुजे त सियात सरकारी स्कूल में तालीम कीअं मिलंदी आहे, जंहिंखे ख़बर हुजे त प्राइवेट सरकारी हॉस्पिटल में दवा कीअं मिलंदी आहे, जंहिंखे ख़बर हुजे त बस जी छित ते सफ़र कीअं थींदो आहे, जंहिंखे ख़बर हुजे त गंदो पाणी पीअण सां कहिड़ी बीमारी थींदी आहे, जंहिंखे ख़बर हुजे त लाइट वेंदी आहे त हाल कहिड़ो थींदो आहे, जंहिंखे ख़बर हुजे त जॾहिं पुलिस वारो मोटरसाइकिल ते कागज़ न हुजण ते रोकींदो आहे त पोइ कीअं जान छुटंदी आहे, उहो नौजवान जेके उन खे तव्हां अॻिते आणियो तब्दीली अची सघे थी। रुगो इहे बर्गर्स, ये बर्गर क्लास असां वटि बि घणी आहे पीटीआई में, असां बर्गरनि खे थोरो सफ़ाई कयूं पिया, असां बर्गरनि खे असां सफ़ाई इहो ॿाहिरि जो कमु कयो अथव, बिल्कुलु हक़ीक़त बयानु कई अथव, थोरी सफ़ाई थिए पई, लाज़मी ॻाल्हि आहे सफ़ाई जेकॾहिं 8-12 महीने थी वञे बर्गर ख़ुशी थींदी आहे। ॻाल्हि ॿुधो न, माण्हू नॉर्मली कॾहिं कॾहिं बर्गर हलंदो आहे पर हर वक़्तु बर्गर कोन माण्हू बर्दाश्त थींदो आहे, पोइ वरी दाल मानी को बिरयानी को कोरमो इहो बि हलंदो आहे न, ख़ाली बर्गर खाई खाई त माण्हू कमु लही वेंदा, इन करे बर्गर थोरो पासे में हुजे, बीमार थींदो, हा बीमार थींदो, असां उहो बर्गर कल्चर बि ख़तमु था कयूं पंहिंजी पार्टी में इंशाल्लाह, आम सॼे सिंध में असां हेठि लहंदासीं ऐं असां कोशिशि कंदासीं, बाक़ी कामयाबी थिए न थिए इहो कुदरत जो अंदाज़ो हूंदो आहे, सुठी नियत सां इंशाल्लाह हेठि लहंदासीं त आम माण्हू खे मज़बूत कयूं, आम माण्हू खे एम्पावर कयूं, आम सिंधी खे एम्पावर कयूं, सिंधी नियाणियुनि खे अॻिते आणियूं, सिंधी जे पढ़ियल लिखियल जेके स्टूडेंट्स आहिनि छोकिरो उन्हनि खे अॻिते आणियूं, अल्हम्दुलिल्लाह असांजी टीम में। हिकिड़ी ॻाल्हि जेका हिते मां ज़रूरु चवणु चाहींदसि, अॼुकल्ह जेके नौजवान आहिनि ख़ासि तौर ते पीटीआई जे लाइ यकीन कयो क्रेज़ी आहिनि, हू चवंदा असां कुझु बि करण जे लाइ तयारु आहियूं ऐं कुझु बि कंदासीं, ऐं इवन जेकॾहिं मां पोएं साल जी ॻाल्हि कयां कायदे आज़म जे मज़ार ते जेको जलसो थियो इमरान ख़ान साहिब जो, उते जेका यूथ हुई मूंखे नथो लॻे त हिन महिल ताईं मुंहिंजे ॼमार में कंहिं पार्टी जे लाइ एतिरा माण्हू अॻिते आया हूंदा, एतिरनि माण्हू अटेंड त न करे सघियसि बट मां ॾिठो ज़रूरु हुयो, छो जो तक़रीबन मोस्टली सपोर्टर पीटीआई, सो दैट्स वाइ लाज़मी ॻाल्हि आहे त वरी असांखे ख़बर हूंदी आहे त ॻाल्हाइण बि आहे, सो हर शइ जी नॉलेज रखणु ज़रूरी हूंदी आहे। बहरहाल थर जी ॻाल्हि हिते असां ग़रीब आवाम जी ॻाल्हि कई, बीमारियुनि जी ॻाल्हि कई, त हिते जेकॾहिं असां थर जी ॻाल्हि न कयूं त इहो वॾो अलमियो हूंदो थर वासियुनि सां, ऐं ॿी ॻाल्हि आहे त थर में अव्हां जो माशाल्लाह वॾो हिकिड़ो किरदारु रहियो आहे, तमामु घणो कमु कयो आहे, पर अक्सर असां ॾिसूं था त पूरी सिंध जे मुक़ाबले में सभ खां पोइते पियल इलाइक़ो असांजो थर आहे, बीमारियूं उते आहिनि, माण्हू मरनि उते था, ग़िज़ाइत जी किल्लत उते आहे, ॼमंदड़ ॿार उते ग़िज़ाई किल्लत जे करे मरी था वञनि, मतिलबु एॾी वेधन एॾा अलमिया, जॾहिं त थर असांखे ख़बर आहे त असांजे लाइ सोन मिसल आहे, सो इन बारे सां छा चवणु चाहींदो त छो असां हिन महिल ताईं थर खे अञा ताईं उन लेवल ते न पुॼाए सघिया आहियूं जंहिं लेवल ते असांजा ॿिया इलाइक़ा आहिनि। हिकिड़ो त मां बि तव्हांखे ॿुधायां त थर में हमेशह थर जो नालो असां इस्तेमालु कंदा आहियूं, थर कोल जे लाइ त रोडूं बि ठहियूं, पर थर जे ॻोठनि लाइ कुझु कोन थी सघियो, असां हाय घोड़ा कईसीं, असां बि न वॾो कुझु कयोसीं, मीडिया बि तमामु घोड़ कयो, साईं मेडिकल यूनिट्स गाॾियूं हली वियूं, मूंखे कंहिं पुछियो त हल छा आहे, मां हिन में तव्हां मोबाइल मेडिकल गाॾियूं मोकिलियो, मोबाइल जंहिंमें मोबाइल टीम हली सघनि, हाणे थर में मोकिलिणो आहे त 4x4 वञणु घुरिजे हा न, इन रूटीन 2x4 गाॾियूं मोकिले छॾियूं, उहे वरी बीठियूं हूंदियूं उताकनि ते, बंगलनि ते, मिट्टी में, छाछरे में, उमरकोट में, हिते बीठियूं हूंदियूं न, बीमारी मसइलो त उते आहे जिते रोड नथी वञे, जिते खेखड़ो हलंदो आहे, जिते उहो लॉन्ग चेसिस जीप हलंदी आहे, उन में तव्हां 4x4 जीपूं मोकिलियो आहे, वीगो गाॾियूं मोकिलियो आहे, उन में तव्हां आहिनि केपी में बि जेके आहिनि 4x4 ते उहो ठहियल आहिनि, पहाड़ी इलाइक़ो उहो वञो आहे त किथे बीमारी थिए। हाणे अॼुकल्ह मां ॿुधो आहे त डेंगी जेको आहे उते ख़ौफ़नाक तरीक़े सां थी वियो आहे, छाछरे जे इलाइक़े में ॿुधो आहे त 40-50 मरीज़ जेके आहिनि उहे डेंगी जा पेशेंट्स उतां निकिता आहिनि, जेको हॉस्पिटल हैदराबाद में एडमिट आहिनि, जेको मीर बुखास में एडमिट आहिनि, मतिलबु हाणे हर 6 महीना बाद को नई मुसीबत हूंदी आहे, कॾहिं ॾुकार अची वेंदो आहे, कॾहिं मीज़ल्स अची वेंदो आहे,
कॾहिं बुख खां बदहाली अची वेंदी आहे ऐं थर जो ॿार वीचारो उहो लॻे थो त उहो मरण लाइ तयारु आहे पोइ उन में घणियूं साईं माण्हू ॿुधाईंदा आहिनि जी कमज़ोरी इन करे आहे पर अल्टीमेट इशू इहो आहे त पैरेलल अरेंजमेंट्स असां वटि न आहिनि असांखां साम्हूं थर खां परे पासे हेॾी आहे उन्हनि कैनाल सिस्टम ठाहे छॾियो आहे थर हुनजो ग्रीन आहे असां रुगो मींहं जे उन ते इंतज़ार में बारिश जे आधार ते मानसून जे आधार ते असां इंतज़ार में वेठा आहियूं जेकॾहिं असां बि हिते को कैनाल सिस्टम ॾियूं आहे हिते पाणी ॾियूं त इहो सन थर सोन आहे असांजो पर थर में गुरबत ॾाढी आहे हर मुंहिंजा बिलो द पोवर्टी लाइन उहो गुज़ारनि था पॉवर्टी खां हेठि वञी हलनि कमु कनि था उन ज़िंदगी मां सम्झां थो पर असां वटि लॉन्ग टर्म प्लानिंग न आहे शॉर्ट टर्म हूंदो आहे थर में मीडिया गौड़ कंदी कुझु अपोजिशन गौड़ कंदी वहीं साईं इजलास थी वेंदो सर्किट हाउस में ताम थींदा बंदोबस्तु थींदा जीपूं वेंदियूं मेलो थी वेंदो वरी फोटो कढाया फोटो सेशन करे ख़बर छा थींदो साईं थर में कुझु थियो हिकिड़ी कराची में मीटिंग थींदी कि जी थर में छा पियो थिए ॿिए ॾींहुं अचा हाणे जी ॿिए ॾींहुं मीटिंग आहे थर में उते वेंदा सर्किट हाउस में मीटिंग थींदी मानियूं लॻंदियूं उन खां पोइ हिकिड़ो विज़िट कंदा फोटो सेशन हॉस्पिटल जो स्मिटी हाउस ओड़े ॾींहुं हॉस्पिटल चमकियल हूंदो डॉक्टरनि खे कोट पातल हूंदा उहो करे हॉस्पिटल वेंदा हॉस्पिटल जी गेट ते ईंदा मीडिया सां टॉक कंदा अलाह भाई बाक़ी पोइ थर ॼाणे हा बसि पोइ जीअं हले इहो पकी SOP आहे मां 8 सालनि खां ॾिसां पियो कुझु थियो बाबा हलो हलो थर हलो थर सभु मिनिस्टर तयारु थी जीपूं बापूं 50 गाॾियूं थर पहुची पिकनिक उते पहुची वियासीं सभु वञी हाणे पकी तव्हां ॾिसो ॿी को शइ नज़र ई कोन वेंदी सर्किट हाउस में इजलास आहे छा थियो रिपोर्ट प्रेज़ेंटेशन अची वेंदी DC साहब प्रेज़ेंटेशन ॾींदो या कमिश्नर ॾींदो साईं हे थियो एतिरा मरी विया एतिरा जी विया हिते ठीकु आहे बाबा हाणे हलो ॿियो किथे सेशन सुठो थींदो ॿियो फोटो सेशन थींदो हॉस्पिटल में विया उते अची वेंदो ऑल इज़ वेल सभु ठीकु आहे हिते ॿाहिरि निकिरंदा गेट ते ॻाल्हियूं कंदा पोइ बल्कि मूंखे यादि आहे अॼु खां कुझु साल पहिरियों जॾहिं मां पाण थर वई हुयसि यकीन कयो मूंखे एॾी हैरत पई थिए त हीअ असांजे पाकिस्तान जो हिसो आहे किथां लॻे कोन पियो छो जो हिकिड़ी जेका हुनजी झूपड़ी ठहियल हुई उन खां पोइ ॿी झूपड़ी कलाक जे डिस्टेंस ते हुई ऐं यकीननि मूंखे एॾी हैरत पई थिए त हीअ कीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा हूंदा सौदो सुल्फ़ आहे ज़िंदगी जूं ॿियूं इलाही घणियूं ज़रूरतूं आहिनि कीअं था मैनेज कनि ऐं छाछरो नगर पार करे इन्हनि में सिर्फ़ु मूंखे हिकिड़ी का हॉस्पिटल नज़र आई सभु ईअं टुटल फुटल हिकिड़ो कोई स्कूल नज़र आयो जंहिंखे छित कोन हुई जंहिंखे भित कोन हुई ऐं हिकिड़ो वरी मां 1 रूम जी जेका ॻाल्हि कई सो इन सिचुएशन में छा वाकई थर जा माण्हू थर जा ॿार ईअं ई मरी वेंदा ज़िंदगी में ॾिसो थर हुजे काछो हुजे कोहिस्तान हुजे टई शयूं थर काछो कोहिस्तान ही उहे इलाइक़ा आहिनि त जेके डिपेंडेंट आहिनि रेन सां ऐं क्लाइमेट चेंज जे करे रेंज थींदियूं न आहिनि जंहिंजे करे उते जा इशूज़ आहिनि उते बीमारियूं थींदियूं आहिनि उते मेल न्यूट्रिशन थींदी आहे मेल न्यूट्रिशन की वजह खां ॿार कमज़ोर हूंदा आहिनि इन्हनि लाइ गवर्नमेंट को लॉन्ग टर्म प्लानिंग नथी करे लॉन्ग टर्म प्लानिंग थियणु घुरिजे त इन्हनि इलाइक़नि में इन्हनि माण्हुनि जा ॾुख सूर असां लहूं वञी इन्हनि सां असां ऐं ॾिसो हिकिड़े पासे असां शहरनि में सभु कुझु कयूं था पर ॿिए पासे मां सम्झां थो त लाड़काणे में बि हाल सुठो न आहे सखर में बि हाल सुठो न आहे दादू में बि हाल सुठो न आहे मां चवां थो साईं खे कोशिशि कनि साईं मुराद अली शाह साहिबु ॾिसो न हींअर असां साईं खे सपोर्ट था कयूं साईं एक्टिव आहे निकिरे थो पर रुगो कराची में न साईं ईअं न थींदो हलो थोरो ओॾे बि वञे थो हाल पूरो लॻो पियो आहे गटर खुलिया पिया आहिनि लाड़काणे जी रोडूं तव्हां ॾिसो तबाह थियल आहिनि अरबे रुपया ख़र्चु थियण जे बावजूदि पाण निकिरी वञो नंढे शहरनि में उते वञी एक्टिव थियो लाज़मी ॻाल्हि आहे मुराद अली शाह त रुगो चई छॾे न मां ईंदुसि 15 ॾींहंनि जो हर ज़िले में 2 ॾींहं रहंदुसि ऐं उते निकिरी वञे नंढी गाॾियुनि ते वञी ॾिसे मां सम्झा सिंध जी शिकल बहितर थी वेंदी सही इंशाल्लाह ऐं कॉलर मौजूदु आहे उन्हनि सां ॻाल्हाइणु चाहींदासीं ॾिसूं था केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाजी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु मुखातिब आहे पंहिंजो नालो ॿुधाइजो महबूब अली कुंबर उमरकोट मां जी अदा साईं छा चवणु चाहींदो साईं हलीम दिल शेख साहब सां ॻाल्हाइणो हुयो जी बिल्कुलु जी कुंबर साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सर वालेकुम सलाम सर छा हाल आहे ख़ुशि आहियो तबियत सही आहे जी अल्हम्दुलिल्लाह कुंबर साहब ॿुधायो साईं अलाह जा असां करमनि तव्हांजूं जेके कोशिशूं आहिनि काविशूं आहिनि सिंध जे लाइ उहे तमामु बहितरीनु जस लहंदा तव्हांखे सलाम ॾियूं था जेको तव्हां असांजी सरपार कहिड़ो इशू खयो आहे टेलीविज़न ते ऐं एतिरा इशूज़ ॿुधाया आहिनि तव्हांजा हिते विज़िटिंग बि हुई पंहिंजे छा नालो हिकिड़ो समय जो ऐं उनजे ॻोठ जी ऐं उनखां उनजे भर पासे जा जेके बि इलाइक़ा हुया उते तव्हांजी विज़िटिंग ॾिठीसीं ऐं अॼु सिंध TV ते तव्हां जेको ॻाल्हायो पिया तमामु बहितरीनु आहे हिते जा जेके MP MLAs आहिनि वॾेरा भोतार आहिनि उहो हणी असांजे थरपारकर जो बेड़ो ई गर्क करे छॾियो आहे
केरु इन जे लाइ इशू थियण वारो न आहे। अमांखे असांजे हद जे MP MN लाल माली खे सुर्ख सलाम आहे जो ॿियो हली वाज़ शेख साहिब तव्हांखे बि सलाम जेको असांजे थरपारकर जो इशूज़ खयो आहे तमामु बहितरीनु कमु आहे। ऐं असां दुआ था कयूं इंशाअल्लाह असांजो थरपारकर हिकु महीना कोहिस्तान जेका आहे कराची थींदो हिकु इस्लामाबाद जहिड़ो शहर थींदो इंशाअल्लाह। तव्हां इंशाअल्लाह अदा असां कोशिशि कयूं था त वधीक असां हिन मौज़ूअ ते ॻाल्हायूं पर वक़्तु आहे हिते हिकिड़े ब्रेक जो सो वॾी महिरबानी अवां कॉल कई ऐं पंहिंजी राय पंहिंजा ख़्याल असां सां वंडिया। सो व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं। सो रहिजो असां सां गॾु। मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सिर्फ़ु हिकिड़े इलाइक़े जी ॻाल्हि कयूं त हिकिड़े इलाइक़े में सिर्फ़ु सूर कोन आहिनि बल्कि पूरे पाकिस्तान में एतिरा प्रॉब्लम्स आहिनि जिन सां फाइट कंदे 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 असांजा इलाही केतिरा नस्ल वीचारा बर्बाद थी विया आहिनि हिन दुनिया मां हलिया विया आहिनि। ऐं जेका हाणोकी जेका जनरेशन आहे उहा चाहे थी त कुझु न कुझु पॉज़िटिव थिए कुझु न कुझु चेंज थिए। सो हिकिड़ी ॻाल्हि जेका अॼुकल्ह सोशल मीडिया ते इवन तमामु न्यूज़ चैनल्स तमामु जेतिरा बि शोज़ थियनि था ऐं पोयनि ॾींहंनि में तमामु घणी ॻाल्हि हर कंहिंजे चपनि ते हुई रावण वर्ड चलो चलो रावण चलो। सो छा इन जे पोयां कहाणी आहे? माण्हू तबलीग जे लाइ वेंदा हुया हाणे उहो रावण हिकिड़ो एजल त नओं अक्स नज़र अचे थो नई शइ नज़र अचे। सो छा आहे हिकिड़ो त तबलीग वारो रावण उहो बिल्कुलु डिफरेंट आहे ही रावण बिल्कुलु डिफरेंट आहे। अच्छा अलाह साईं सभिनी खे तबलीग ते वञनि आमीन आमीन। हीउ जेको रावण हुयो त असां हिकिड़ो मैसेज पिया ॾियणु चाहियूं त रावण में जेके बादशाह बणिजी वेठा आहिनि रावण में जेके पंहिंजा महल ठाहे वेठा आहिनि रावण में वेही जेको सॼो पाकिस्तान खे पंहिंजी रियाया सम्झनि था पैगाम ॾियणो रावण जो मतिलबु ॾिसो न असां इहो ई शो जेकॾहिं लाहौर में कयूं हा शहर में त नॉर्मली इहो हूंदो आहे त 60-70% माण्हू पंहिंजे दिलि सां ईंदा आहिनि 20-25-30% माण्हू हूंदा आहिनि जेके तमाशबीन में हूंदा आहिनि ॾिसूं छा आहे पर हीउ रावण अड्डा प्लॉट जेको जॻह रखी गई उन में हिकिड़ो बि अहिड़ो इलाइक़ो कोन को तमाशबीन अची वञे माना जंहिंखे अचिणो हुनखे पाण अचिणो हाणे जेको आयो जेके लखे माण्हू आयो पाण आया। रावण में इहो मैसेज इमरान ख़ान ॾिनो ॾुखियो टास्क हुयो जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता उन्हनि क़ौम न निकिरे आहे ख़ान साहिब जी आवाज़ ते त असांजे लाइ वॾो ॾुखियो थी वञे। रावण में वञी मैसेज ॾिनो त अवाम रावण जे शहनशाह खे रावण जे बादशाह खे रावण जे हुकुमरान खे रद्द करे छॾियो माना क़बूल नथी करे माना कंहिंजे घर ते वञी असां उनजे ख़िलाफ़ अदम एतमाद करे छॾियो। इट्स लाइक रेफरेंडम की असां हुते वञूं था ऐं तुंहिंजे घर जे आदो बीह चवंदासीं त असां न खपे तूं चोर आहीं पंहिंजी हिसाब ॾे चोर आहीं पंहिंजो हिसाब कर चोर आहीं रिज़ाइन कर। इहो हिकिड़ो मां सम्झां थो माण्हू सम्झनि पिया त उहो थींदो धरणो थींदो वेहंदासीं इन्हनि ड्रामो कयो पंहिंजा डंडे मार ठाहे छॾिया पंहिंजा गुल्लू भट्ट ईअं उहो पुशअप्स पिया कनि हेॾां पोइ असांजो सिंध सां बि जेतिरो पुशअप्स पिया कनि जेतिरो बदमाशी पिया कनि एतिरो जोश अचे पियो। अलहमदिल्ला सिंध मां इलाही माण्हू विया हुआ सिंध मां ऐं ख़बर बि हुई त जहिड़ो बि थी सघे थो छा त हू त ॾिसो मॉडल टाउन वारो माण्हू वाक़ियो ॾिसो वेठा आहिनि न 14 माण्हू जेके गोलियुनि सां मारे छॾिया इहो चवंदा शायदि हुते कोला छा थिए पर मां सम्झां थो जेतिरो हू असांखे चवनि पिया त कोन छॾींदा एतिरो ई जज़्बो पियो अचे हितां विया ऐं मां सम्झो सिंध जी नियाणियूं वॾी तइदाद में वियूं ऐं उन्हनि जेको रोल रखियो हितां असां हिकिड़ी का तब्दीली एक्सप्रेस बि कढी सिंध खां कराची खां वठी रावण ताईं उन में हुयूं पंहिंजनि गाॾियुनि में हुयूं असां सिंधी नौजवान सां गॾु हुया सॼे सिंध सां गॾु हुयो वॾे पैमाने ते असां रावण में सिंध खां वियासीं। ॾिसो 24 कलाक जो पंधु आहे जेको जुलूस में वञूं त 38 कलाक थी वेंदो आहे उन में सॼो पंधु करे उते वियासीं ऐं रावण में मां सम्झां थो हिकिड़ो मैसेज असां ॾिनो आहे। ॾिसो मां सम्झां थो त हाणे खोड़ थी वई आहे हाणे चवण में त ॻाल्हि आहे नओं पाकिस्तान को नालो न आहे त बाबा जीअं सिंध टीवी ऐं सिंध टीवी न्यूज़ न आहे नओं पाकिस्तान डिफरेंट शइ आहे वी आर नॉट जस्ट चेंजिंग द नेम त नओं पाकिस्तान न असां चऊं था उहो पाकिस्तान जंहिंमें हर ग़रीब जे ॿार खे सुठी तालीम मिले असां चाहियूं था उहो पाकिस्तान जंहिंमें हर ग़रीब जे ॿार खे उहा ई हॉस्पिटल में इलाजु थिए जंहिंमें की अमीर जे ॿार जो थींदो आहे ग़रीब जो ॿार सरकारी स्कूल में वञे त उते तालीम उहा मिले जंहिं की अमीर जे ॿार खे मिलंदी आहे
असां चाहियूं था ग़रीब माण्हू खे साफ़ पाणी मिले। असां चाहियूं था ही नौजवान जेके तालीम हासिल करे ग्रेड्स वठी डिग्रियूं वठी ज़लील पिया अथनि इन्हनि खे मेरिट ते सुठियूं नौकरियूं मिलनि, इन्हनि खे रोज़गार मिले, बराबरी वारो हर माण्हू जी इज़त बराबरि हुजे। इहो न आहे त वॾी गाॾी में भली मां चोरी जी गाॾी हलाए वञा मूंखे केरु कोन झलींदो। हिकिड़ो वीचारो मोटरसाइकिल ते ग़रीब माण्हू मोटरसाइकिल ते वञे, नंबर प्लेट न आहे त बाबा अचे साइड ते थी वञे। कोई सुज़ुकी पिकअप वारो जेको शाम जो लोडिंग कंदो आहे, ॿ बोरा उन वधीक सामान जा रखी छॾिया, बाबा तूं पासे थी वञे। को लोडिंग वारो, को टैक्सी वारो, ड्राइवर वीचारो वञे थो त उनखे रोके छॾनि। जॾहिं वॾे माण्हू में भली चोरी जी गाॾी हुजे, भली मिसाल जी ॻाल्हि मूं वटि बंदूकूं आहिनि, मूंखे केरु न चेक कंदो, बाबा वॾी गाॾी में आहे त उहो विगो ते पुठियां वेठल आहिनि, असलो हुजे न हुजे केरु हुजे। असां चाहियूं था उहो पाकिस्तान जंहिंमें बराबरी हुजे, जंहिंमें करप्शन न हुजे, जंहिंमें माना ॾिसो न हिन मुल्क में तव्हां ख़बर आहे साफ़ पाणी कोन्हे। असांजी वॾी तादाद में ॿारड़ा जेके 5 साल खां हेठि मरी वेंदा आहिनि। छो मरी वेंदा आहिनि? उन्हनि जे बुख आहे उन्हनि जे पेट में, उन्हनि खे पाणी नथो मिले, उन्हनि दवाऊं नथियूं मिलनि, सही क्योर नथी मिले, सही केयर नथी मिले। असां हू पाकिस्तान चाहियूं था। ऐं हू पाकिस्तान कॾहिं थींदो जॾहिं लीडर जेको आहे उहो हूंदो जेको पाण करप्शन सां पाक हूंदो। इमरान ख़ान साहिब से असांजो त लीडर आहे, पर शायदि कंहिंखे उनजी ज़ाती ज़िंदगी ते कोई एतिराज़ु हुजे, कंहिंखे मुल्हनि खे घणो एतिराज़ु आहे, कंहिंखे बि थी सघे थो, केरु नथो चई सघे त इमरान ख़ान सचो पाकिस्तानी न आहे, केरु नथो चई सघे त इमरान ख़ान करप्ट आहे। इमरान ख़ान जो लाइफ स्टाइल अलॻि थी सघे थो, चवंदा नथी गली छो वियो, ट्राउज़र छो पातो, कंहिंखे थी सघे थो प्रॉब्लम, पर मां सम्झां थो त उहो सचो पाकिस्तानी आहे। करप्शन सां पाक आहे। उहो जॾहिं लीडर कुझु बि थी सघे, उहो लीडर जेको हूंदो, जेको हर शइ सां पाक हूंदो, उहो ई त बहितरी कंदो न। जेके लालच न हूंदी, जेके न हूंदो त मूंखे चाइना सां उन कंपनी सां वञी ठेको ॾियणो आहे, तुर्की में वञी मेट्रो बस जो जेको असांखे कैश ॾींदी, असां जेके इहे बिजली पावर हाउस जो कमु उनखे ॾियणो आहे जेको असांखे कमु किकबैक्स ॾींदी। ॻाल्हि इहा उहो लीडर हिन वक़्तु हिकिड़ो ई लीडर आहे इमरान ख़ान आहे जेको पाकिस्तान खे अॻिते वधी वञी सघे थो, जेको लाज़मी ॻाल्हि आहे। सिंध बि पाकिस्तान में आहे, तंहिं करे इनशाला असां हाणे मिशन ॾिनो आहे त ॾिसो न हेॾा सारा एॾा स्कैंडल अची विया, पना मलिक जा स्कैंडल अची विया। 2006 में नवाज़ शरीफ़ साहिबु चयो त असां दुबई में पंहिंजी फैक्ट्री खपाई वरितो आहे। 99 में मरियम नवाज़ न उनजी बेगम कलसूम नवाज़ चए थी त हीअ फ्लैट्स मुंहिंजा आहिनि। मरियम नवाज़ चवे थी 2-3 साल अॻु में कि जी मेरा ना मेरी कोई जायदाद, ना मेरे भाइयों की जायदाद, ना किसी की जायदाद। वरी हसन नवाज़ चवे थो अल्हम्दुलिल्लाह ये फ्लैट हमारे हैं, हमारे ख़ानदान के हैं। पर एतिरो कूड़, एतिरो कूड़, एतिरो कूड़। उन खां पोइ बि तव्हां बादशाह सलामत वञी वेठा हुजो। ॻाल्हि इहा त हाणे असां चई छॾियो आहे नवाज़ शरीफ़ साहिब खे त तव्हांखे या त रिज़ाइन करिणो पवंदो या पंहिंजो पाण खे एहतिसाब लाइ पेश करिणो पवंदो, न त असां वञूं था इनशाला मुहर्रम खां पोइ 1-2 ॾींहंनि में डेट अची वेंदी ऐं इस्लामाबाद लॉक कबो। ऐं हिन दफ़ा इस्लामाबाद जेको लॉक थींदो इनशाला असां सिंधी भाइरनि खे चऊं था इहो न सम्झो लिंक त बाबा पानामा जो असां छा वञे, न न न न न जेकॾहिं करप्शन थींदी आहे न त उन जो असरु असांजे घर ते पवंदो आहे। इहे पैसा असांजा आहिनि, इहे टैक्स पे आम माण्हू जा पैसा आहिनि। जेकॾहिं ॾिसो पैसो साॻियो आहे न, इहो जेकॾहिं करप्शन न थिए मुल्क में, करप्शन केर बि न जेकॾहिं नथी थिए त उहो पैसो हेठि ईंदो आहे, असांजे घरनि में ईंदो आहे, असांजी पघारूं वधंदियूं आहिनि, असांजी नौकरियूं वधंदियूं आहिनि, असांजी इंडस्ट्रीज़ लॻंदियूं आहिनि, असांजो कमु वधंदो आहे, असांजे 2 वक़्तनि जी मानी मिलंदी आहे। या करप्शन हूंदी हर सभु वॾे माण्हुनि जे खीसे में हलंदो वेंदो, बाक़ी हेठि लेवल ते कुझु कोन ईंदो। मां सम्झां थो त हीअ असां इन करे असां इस्लामाबाद वेंदासीं। तव्हांखे बि दावत आहे, तव्हांजे व्यूअर्स खे बि दावत आहे त हीउ नओं पाकिस्तान ठहणु वञे थो, इन्हनि ज़ालिमनि खां छुटारो थिए थो। गॾु हलो असां सां, जेको थोरो इस्लामाबाद जो बंदि करण में सभु किरदारु अदा करे, मीडिया बि किरदारु अदा करे, नौजवान जेको पढ़ियल लिखियल एक्टिविस्ट आहे उहो बि किरदारु अदा करे, यूथ बि असां सां गॾु हले। इनशाला PTI जी जेकॾहिं कुझु ग़लतियूं आहिनि असांजूं, जेकॾहिं 2013 खां पोइ असां कुझु माण्हुनि खे न संभाले सघियासीं, इनशाला उन्हनि सां ओवरकम कंदासीं। ख़ान साहिबु वरी सिंध बि ईंदो, असांजे ॻोठनि में वेंदो, असांजे शहरनि में वेंदो, सिंधियुनि सां मिलंदो। असांजे सिंध जा इशूज़ बि ख़ान साहिब जा पंहिंजा इशूज़ आहिनि, विच में थोरो लिंक घटि हो। हाणे मां अची वियो आहियां, मां त सिंधियुनि जो नुमाइंदो, मां त तव्हां में रहां थो, मूंखे त ख़बर आहे त किथे जोई में छा आहे, कंदकोट में छा प्रॉब्लम आहे, थर में छा प्रॉब्लम आहे, ठठे में छा प्रॉब्लम आहे, दादू में छा प्रॉब्लम आहे, खैरपुर में कहिड़ा इशू आहिनि, कहिड़ा हॉस्पिटल में ऑक्सीजन नथी मिले, कहिड़ा हॉस्पिटल में दवा न आहे, किथे गोसरू टीचर में, मूंखे सभु ख़बर आहे न। मां चैलेंज थो कयां तव्हांजे हिन ते, को माण्हू ॿुधाए जेको मूंखां वधीक हलियल हुजे सॼे सिंध में, हिकिड़ो माण्हू ॿुधायो। मां तव्हांजे ऑनएयर चैलेंज थो कयां, तव्हांजे शो में अची ॿुधाइनि था को अहिड़ो पॉलिटिशियन जेको, मां इहो नथो चवां पंहिंजे ज़िले में हलिया हूंदा, पर सॼे सिंध में
कराची खां वठी कश्मीर ऐं हैदराबाद खां वठी घोटकी ताईं को अहिड़ो माण्हू ॿुधायो जे सभिनी खां वधीक ऑल ओवर सिंध यूसीज जो विज़िट कयो हुजे। अल्हम्दुलिल्लाह, यानी कि हाणे दावे सां हिकिड़ी ॻाल्हि चई सघूं था त माशाअल्लाह हाणे असांजी सिंध में अनकरीब हिकिड़ी वॾी तब्दीली अचण वारी आहे। होपफुल आहियूं यूथ ख़ासि तौर ते, ऐं यूथ उहा ई ॻाल्हि मूं आगाज़ में कई त यूथ हाणे तक़रीबन सपोर्ट करे पई, छो जो जेके माण्हू डिसअपॉइंटेड हुया, जेके डिसहार्ट थिया त पॉलिटिक्स में कुझु न पियो थिए, सियासतदान असांजे लाइ कुझु कोन आहिनि, उन्हनि जी हाणे सपोर्ट, बल्कि इवन मूं अक्सर ॾिठो आहे त हाणे पार्टीज़ ॿियनि पार्टीज़ खां माण्हू डाइवर्ट थी करे अचनि पिया पीटीआई में, पीटीआई खे जॉइन कनि पिया। असां पेट्रियोटिक पाकिस्तानी आहियूं, इहा त का शक न आहे न। हाणे माण्हू जेको असांजे रायविन में असां ॾिठो न, माण्हुनि चयो त हीउ मोदी छो आयो हो, नवाज़ शरीफ़ साहिब जेको 150 माण्हू घुराया, माना मोदी त प्राइम मिनिस्टर हो, 150 माण्हू बिना वीज़े जे रायविन अची विया ऐं उते अची मोदी ॿुधायो त मां ज़ाती शादी जी मुबारकबाद ॾियणु आयो आहियां। ॻाल्हि इहा त तव्हां आहियो प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, तव्हां इंडिया जे प्राइम मिनिस्टर खे घुरायो था ज़ाती दावत ते, माना सॼो लोध खणी थो अचे 150 माण्हुनि जी, ऐं हुते अची चवे थो त मां ज़ाती तौर ते आयो आहियां। कहिड़ो मोदी जंहिं गुजरात में मुस्लमाननि खे मारियो, कहिड़ो मोदी हाणे जेकी कंडीशन आहे, कहिड़ो मोदी जेको ऐलान थो करे कि जी हमें फ़ख्र है कि हमने पाकिस्तान को तोड़ा, हमने बलोचिस्तान में हम इन्वॉल्व हैं, उहो मोदी जेको चए थो त हम गिलगित तक घुस जाएंगे, ऐं उहो मोदी जेको कश्मीर में ज़ुल्म पियो करे, जेको पैलेट गन जा असांजी नियाणियूं, असांजा ॿार, असांजा बुज़ुर्ग, असांजा भाई उन्हनि खे, ऐं उते मां त चवां असां चऊं त इहा बि हिकिड़ी नफ़रत आहे इन हुकुमराननि सां। अचो पहिरीं माफ़ी घुरो त ॿुधायो त असां मोदी तव्हांजो कहिड़ी माइटी आहे, कहिड़ी मिट्री आहे, कहिड़ो रिश्तो आहे। ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं, कॉल वठणु चाहींदासीं जेकॾहिं इजाज़त हुजे। भली भली भली। सो ॾिसूं था त केरु आहे लाइन ते। अस्सलाम वालेकुम। लाइन ड्रॉप थी वई, बहरहाल मां ॿीहर कॉल करे सघो था, ऐं जेका असांजी कचहरी हले पई उन में शामिल थी सघो था, ऐं जेकॾहिं को सवाल हुजे मां करणु चाहियां त मां बिल्कुलु करे सघो था। सो वापसि उहा ई ॻाल्हि रिश्तेदारी वारी अची वई त हाणे तव्हांखे हिकिड़ो माण्हू सरेआम टारगेट थो करे, सरेआम तव्हांखे चए थो त मां तव्हांजे मुल्क खे निस्तो नाबूद कंदमि, ऐं उन सां वरी असां यारी दोस्ती वारा तालुक आहिनि, अच वञ आहे, विहारियो था, त इहा ॻाल्हि ऑफिशियली अचे कुझु न हुजे हा, प्राइवेटली आयो आहे, 150 माण्हू गॾु खणी आयो आहे, त क़ौम पुछंदी न। इहो नफ़रत जो इज़हार जेको आहे उहो मां सम्झां थो पाकिस्तानी क़ौम करे छॾियो इन 3 तारीख़ ते रायविन वञी, ऐं जॾहिं मां पाण रायविन हुउसि, मां स्टेज ते हुउसि, मतिलबु जॾहिं ख़ान साहिबु तक़रीर पियो करे, जेको जज़्बो हुयो न, जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता ख़ान साहिबु चयो विया त बाबा हलो जाती उमरा पासे, मां सम्झां थो हुनजी बाथरूम जी फिटिंग्स बि कढी अचनि, का शइ हिकिड़ो पथर न बचे आहे, एतिरा जज़्बाती लखे माण्हू हुया। इहो अलहमदुलिल्लाह ख़ान साहिब जो नब्ज़ ते हथ आहे पाकिस्तानी क़ौम जी, असां सम्झूं था इन करे हथ आहे त उहो हिकिड़ो बेलॉस लीडर आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हमेशह जॾहिं हू जलसो कंदा आहिनि, मूं हुनखे ॾिठो आहे, अक्सर जेतिरा बि पॉलिटिशियन आहिनि हेॾी वरी तक़रीर जा पेपर पियल हूंदा आहिनि, लिखियल हूंदी आहे, प्राइम मिनिस्टर ईंदो आहे ओबामा सां मुलाक़ात करणु, नवाज़ शरीफ़ उते बि पर्ची कढंदो आहे, ॾिठो आहे। सो उहा ई ॻाल्हि की उते बि ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि। हिकिड़ो अहिड़ो लीडर आहे जेको माशाअल्लाह 1.5 खां 2 कलाक 4 कलाक छॾे ॾियो, एतिरो असां बि नथा ॻाल्हायूं पाकिस्तान जे हक़ में, पाकिस्तान जा जो उहे शयूं आवाम जे साम्हूं पेश करणु जेके कंहिंखे ख़बर ई न आहिनि, त इहो लाज़मी ॻाल्हि आहे त नॉलेज आहे, ऐं पाकिस्तान जे बारे में स्क्रीन ते प्रेज़ेंटेशन लखनि माण्हुनि खे प्रेज़ेंटेशन जेकी ॾिनी पानामा लीक्स वारी स्क्रीन लॻाए, घटि ॻाल्हि त कोन्हे, जेतिरी वॾी स्क्रीन ते ॾिनी, मां सम्झां थो त इनशाअल्लाह होप्स असां वटि आहिनि त बहितर थींदो, इनशाअल्लाह इहे ॾुख असांजा ख़तमु थींदा, ऐं इन में असां हर पार्टी जो साथ ॾेई सघूं था, हर पार्टी असांजो साथ ॾिए। अल्टीमेट गोल इहो थियणु घुरिजे, इहो न हुजणु घुरिजे त असांखे गवर्नमेंट मिली वई, असांजा माण्हू सेट थी विया, गोल इहो हुजणु घुरिजे त इन धरती ते को बेरोज़गार न हुजे, इन धरती ते को बुखायल न हुजे, इन धरती ते को बग़ैर तालीम माना पैसनि जे करे तालीम न उहो न हुजे, इन धरती ते उहो न हुजे जंहिंखे दवा न मिले ॿारु मरी वञे, इन धरती ते उहो ॾुख न हुजनि त की मां पंहिंजे साम्हूं ॿारनि खे सिसकंदे ॾिसे त उन वटि दवा जा पैसा न आहिनि या उन खाराइण लाइ मानी न आहे। इहो असांजो ख़्वाबु आहे, अला करे पूरो थी वञे, ऐं उनखे पूरो करे वञूं, पंहिंजो हिसो विझंदासीं, रब जी मर्ज़ी आहे, पंहिंजो हिसो विझंदासीं हिन में। अच्छा, पीटीआई जे सपोर्टर सिर्फ़ु पाकिस्तान में ई न, पाकिस्तान खां ॿाहिरि बि मौजूदु आहिनि, कैनेडा, बर्तानिया, लंदन, USA, हर जॻह ते, ऐं उहे बि ओतिरा ई जोशीला आहिनि, ओतिरा ई वधीक आहिनि। पाकिस्तान में जेकॾहिं फ़र्ज़ु कयो ख़ान साहिब को जलसो अनाउंस करे थो या का मीटिंग अनाउंस करे थो, त उते उन खां डबल थिए थो, उते जेतिरा पाकिस्तानी रहनि था, जेके माण्हू रहनि था, उहे पाण रोडनि ते निकिरी था अचनि। सो इन क्राउड जे लाइ छा चवणु चाहींदो, ऐं हिन चैनल खे त ख़ासि तौर ते हिन महिल डिफरेंट कंट्रीज़ में ही शो लाइव पियो वञे, उन्हनि सपोर्टर्स खे छा चवणु चाहींदो? मां सम्झां थो इनशाअल्लाह इहा सपोर्ट उन्हनि जी आहे त एतिरी मुखालफ़तनि जे बावजूदु
हाणे असां इन रायविंड मार्च में सभिनी खे असां दावत ॾिनी फाइनली असांखे चऊं त शायदि अलाह साईं असां इज़त रखणी उन में न पीपल पार्टी आई न मौलाना कादरी साहिबु आयो न को ॿी पार्टी आई पर शायदि अलाह साईं खे असांखे करम करिणो इमरान ख़ान जी नियत ते अलाह साईं राज़ी हुयो त अचनि हा त पोइ असांखे शायदि एतिरो फीडबैक न अचे साईं एतिरा माण्हू आहिनि शायदि सभिनी जा आहिनि पर अलहमदुलिल्लाह केरु ई कोन आयो पर इहो सपोर्ट आहे जेकी इंटरनेशनली असांखे मिले थी असांजे उहे माण्हू असां ॾिठा आहिनि जेके जहाज़ जो किरायो करे ॾेढ ॿ लख रुपया अहिड़े हिकिड़ो वोट विझण था अचनि इमरान ख़ान साहिब लाइ मिलण था अचनि उन ॾींहुं असां ख़ान साहिबु कराची आयो त असां हिकिड़े मुक़ामी होटल में वञूं पिया त हिकिड़ो नौजवान न्यूली मैरिड हिकिड़ो जोड़ो हुयो कपुल हुयो उहो वञनि पियो जहाज़ हुनजी फ्लाइट हुई इस्लामाबाद जी ॿाहिरां आया इस्लामाबाद में वञनि ख़बर पई त ख़ान साहिबु आयो आहे मथे कमरे में वियो आहे पूछो वञे कंहिं सां इमरान ख़ान आए हाँ ऊपर गया कब नीचे उतरेंगे उन्होंने कहा 1 घंटे बाद नीचे उतरेंगे इस हॉल के अंदर इजलास है उमा हिकिड़ो घुरायो असां सॼी मीडिया खे उन्हनि पंहिंजी फ्लाइट मिस करे छॾी जस्ट फॉर सेल्फी विद ख़ान फ्लाइट मिस कई हाणे फ्लाइट वई उनजो बि किरायो पियो हूंदो होटल जो कमरो वधायो माना रुगो जस्ट ख़ान सां मिलण लाइ हुते बीठी आहे उहो कपल आयो ख़ान साहिब सां सेल्फी कठाई की असांजी ख़्वाहिश हुई असां त अॼु ख़ुशनसीब आहियूं पर इहा एतिरा बि जुनूनी माण्हू आहिनि को सियासी कोन हुया उहो अमेरिका खां अलाए किथां अचनि पिया हिते उन कनेक्टिंग फ्लाइट हुई हितां उन्हनि खे होटल में हुया होटल अॻिते वञी पंहिंजे ॻोठ में लाहौर या इस्लामाबाद इन्हनि फ्लाइट वाइट मिस करे तस्वीर खे सेल्फी कढाई पोइ वञी ॿिए ॾींहुं को फ्लाइट मिली हूंदी इहो बि जज़्बाती माण्हू आहिनि ॿी ॻाल्हि मां जॾहिं हलंदो आहे मूं हिकिड़ी बस ठाही आहे हुनजी तब्दीली एक्सप्रेस हुन में वॾी पेनाफ्लेक्सिस लॻियल हूंदा आहिनि साउंड लॻियल हूंदो आहे त मां तव्हांखे ॿुधायां त जिथे लॻंदा आहियूं न माण्हू हे हूंदो आहे विक्ट्री कंदा आहिनि डांस कंदा आहिनि गाना झूमंदा आहिनि हिकु इशारो कंदा आहिनि हीउ सिंध जो माहौल थो तव्हांखे ॿुधायां सिंध में स्पेशली हाणे ॿिए पासे त ॾिसो न जेकॾहिं साम्हूं ग्राउंड रियलिटी साम्हूं जेको थिए पियो उहो त हीअ आहे त पीपल पार्टी शायदि चाहे थी त सिंध में इलेक्शन ई न थिए इम्तियाज़ शेख साहिब बि वठी छॾियो शिराज़ीन जी बि ख़बर न आहे हेॾे रुपया हलाए वेंदा घणा माण्हू अहिड़ा आहिनि जेके हाणे पी में हलाए वेंदा पर हर राति खां पोइ सुबुह ईंदी आहे लाज़मी ॻाल्हि आहे त सभु हलाए वेंदा न सेकेंड लाइन त आहे न मां वियोसि हिकिड़ो नौशहरे में हिकिड़ी फातिहा ते त हुते हिकिड़ो पीपल्स पार्टी जो हिकिड़ो वॾो अहम माण्हू हुयो हुन मूंखे चयो त साईं तयारु हुजो 2018 में घणा माण्हू ईंदा तव्हां ॾे शायदि हाणे हिननि त रखी छॾियो केतिरनि खे एमपीए ठाहींदो केतिरनि खे नाज़िम ठाहींदो केतिरनि खे चेयरमैन ठाहींदो पोइ बि त बचंदा न सही जेकॾहिं सुठा हूंदा असां इनशाला 2018 में अहिड़ो ज़बरदस्त मुक़ाबिलो ॾींदासीं हाणे जेको हाणे कमु शुरू थियो आहे त हर हमेशह ईअं न रहंदो आहे छा ताईं साईं मुराद अली शाह साहिबु डिलीवर करे वियो फोटो सेशन न आवाम में जंहिंमें नज़र अचे तब्दीली नज़र अचे असांखे उमेदु आहे मां ॾिसो न केपेबल आहे मां हरू भरू न कंदो आहियां मुखालफ़त ऐं हरू भरू सां मुखालफ़त करणी आहे को ग़लति हूंदी मां चवंदुसि बिल्कुलु पर असांखे उमेदु आहे एक्शन्स चवनि था पर छा अहिड़ी टीम आहे अकेलो मुराद अली शाह त कुझु कोन कंदो न जेकॾहिं साईं वटि या टाइम हाणे टाइम 9 बजे पहुची वञनि 9 बजे वञी बसि सुता पिया दफ़्तरनि में फ़ाइदो कहिड़ो छा टीम अहिड़ी आहे हुननि वटि सॼी टीम खे इफेक्टिव कनि पंहिंजे एजुकेशन खे ठीकु कनि पंहिंजी हेल्थ खे ठीकु कनि पंहिंजे लोकल गवर्नमेंट सिस्टम खे ठीकु कनि मां सम्झां थो त सिंध में हिकु नओं सिंध ठही सघे थो ऐं नओं सिंध ठहणु वॾो ज़रूरी आहे न नओं सिंध मां ॾिसां थो जेको हाल आहे सॼे सिंध में हिकिड़ो तबिको ख़ुशि आहे उनखे हेठि वञूं मज़ूर हारी गाॾे वारो रेड़े वारो उहो त बेहाल आहे बदहाल आहे उन वटि वीचारो माना होटलनि ते वेठो चांहि त पीए थो पोइ हुनजा ॾुख सूर तव्हां कंदा आहिनि सोचे छा थो हा वॾी मेजॉरिटी असांजी सिंध में तबाही आहे मां सम्झां अच्छा ओवरऑल जेकॾहिं लाहौर ट्रिप जी ॻाल्हि कजे त उहा कीअं रही ज़बरदस्त फीडबैक छा रहियो त लाहौर ट्रिप ते असां निकितासीं जॾहिं त ख़ान साहिब जॾहिं हिते आया त हुननि चयो वली मादिल आपने 30 को लाहौर होना है आपने 27-28 को सिंध जब निकलो तो लाहौरी भी जाग जाए कि जी सिंध निकल आया कि जी आप निकलो ऐसा निकतासीं असां सदा वॾो रंग हुयो गाॾियूं हुयूं सरश हुयो हितां शुरू निकितासीं हितां असां वियासीं घारो ठठो हैदराबाद राति वञी हंगोरजा में रहियासीं असांजो साईं शाह साहिबु हिकिड़ो आहे त ॿी पार्टी जो असांजो दोस्त आहे डॉक्टर मसरूर ज़याल साहिबु असांजो उन वटि महिमान हुयासीं ख़ैरपुर में
ॿिए ॾींहुं निकितासीं सुबुह जो छिॼण साहिबु आमजा छिॼण साहिबु असांखे उते घोटकी बाईपास जी अॼु आहे न 400 माण्हुनि खे चाहे रखियो नौजवान आहे ॾाढो छिॼण साहिबु आहे सखर बाईपास ते हुनजो होटल आहे पंहिंजो पाम वैली अलाए छा उते रहियासीं असां पहुतासीं उतां पोइ लुंड साहिबु असांजी वरी उते आजियान कई मंझंदि में उते आजियान कई अॻिते हलियासीं रियाज़ चाचड़ साहिबु असांखे ख़ुदा हाफ़िज़ कयो उते बरकत बंगवार वारा घणा माण्हू माना हितां शुरू थियासीं ठटे में साईं नूर नबी शाह साहिबु इरफान जोखियो इन्हनि सॼिनि वेलकम असांखे कयो हैदराबाद में जय जो साहिबु असांखे माना मुख़्तलिफ़ जाइ ते वेलकम कयो सकरन में गुल मोहम्मद रिंद साहिबु असांखे वेलकम कयो पर अहिड़े तरीक़े सां अलहमदुलिल्लाह असांजो कारनामो हलंदो वियो गाॾियूं वधंदियूं वियूं ऐं होॾे सिंध में असांजी जॾहिं गाॾी पहुती बस में त मीडिया बि हाईलाइट कयो अलहमदुलिल्लाह सिंध जी असांजी जेकी नौजवान ख़वातीन हुयूं नौजवान असांजा यूथ जा उन्हनि वॾो मां रंग लॻायो ऐं माना हिकिड़ो मेलो बि हुयो वॾो मेड़ो मतिलबु रायविंड में हिकिड़ो जोश बि हुयो छा त असांखे ख़बर हुई त असां कंहिंजी कॉल ते वञूं था हाणे तयारियूं शुरू आहिनि अच्छा लथी मां तव्हांखे ॿुधायां उन्हनि छा कयो त हिन गुल्लू बटन जॾहिं चयो न त असां माना इहो ॾिठो हूंदो तव्हां जंप पुशअप्स पिया हणनि डंडा पिया तयारु कनि हेॾे असांजी हिकिड़े ॾींहुं मां ॾिसां त दफ़्तर में असांजी 8-10 छोकिरियूं लॻियूं पियूं आहिनि वाइट कपिड़ा पियूं कटनि मां दफ़्तर मां चई छा था कयो चवंदा असां कफ़न पोश दस्तो तयारु कयो आहे मां चई छा आहे उन्हनि पंहिंजो चई असां मैसेज था ॾियणु चाहियूं त तव्हां असांखे डिॼारणु चाहियो था असां त अॻु में कफ़न पाए छॾियो आहे उन्हनि हितां पोइ असांजी 20-25 जो छोकिरियूं हुयूं उन्हनि चयो त असां हाणे तव्हां चयो था त न अचो असां मारींदासीं हाणे असां त कफ़न पाए छॾियो मारियो असांखे भली कोन मुड़दासीं उहो हाईलाइट थियो माण्हू चई छा था कयो असांखे बाबा जोश आहे पाण इन्हनि पाण असांजी हिकिड़ी टीम हुई सॼी उन्हनि वॾी हुन में माना ॾाढो एक्टिव ज़रूरु करणु चाहींदमि जे अमां उनजी ॻाल्हि कई त नौजवाननि चयो त असां कफ़न पाए हलूं था इहो ई हाल दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि आहे एतिरा माण्हू मतिलबु हद खां वधीक एतिरा जुनूनी आहिनि जो पंहिंजा कमकारियूं जॉब्स नौकरियूं छॾे जेकॾहिं हिकिड़ी कॉल थिए थी त हू पहुचनि था सो ऐं हिन महिल ताईं असां कंहिं पार्टीअ में जे यूथ में कंहिं पार्टी जे सपोर्टर्स में एतिरो असां जुनून एतिरा क्रेज़ी में इस्लामाबाद का पीट पार्टी यार ये तो हौलनाक सा मंजर पेश करते जा रहे हो छो है इन यूथ में एतिरो जुनून एतिरो जज्बा कफन पहन मैंने कहा यार मुझे खुद नहीं पता मैं आया तो ये कफन कट रहे हैं मीडिया को बुला लिया और वो कह रहे हैं कि हम तो जाएंगे और चूड़ियां भी होती है ना उन्होंने कहा चूड़ियां लेके जाएंगे उनको हम देंगे गुल्लू भट्टों को उन्होंने कुछ रायविंड जाएंगे गुल्लू भट्ट को चूड़ियां पहनाएंगे इहो उन्हनि जो नारो सेट कयो पंहिंजो कि जेकॾहिं को विढ़णु ईंदो त असां चवंदा हुआ चूड़ियूं वठो तव्हां विढ़ो था मतिलबु असां हिकिड़ो रंग ॾिठो जुनून ॾिठो पोइ मां ॾाढो माना मां ॾिसां थो त सिंध में असांजी लेडीज़ ॾाढी एक्टिव आहिनि ऐं असांजी वधीक सपोर्ट जेको आहे न उहो लेडीज़ में आहे PTI फॉर फीमेल्स में असांजी मेगा सपोर्ट जेकी आहे उहो फीमेल्स में लॻे थो सोची आज़ादी थी वई आहे उहो असां गॾु हुयूं ऐं बाक़ी अलहमदुलिल्लाह पंजाब वारे परेशान हुयो सिंध में हिकिड़ो दस्तो कफ़न पोश दस्तो असांजो मशहूरु थी वियो कफ़न पोश त ॻाल्हि इहा त सियासत में पोइ थोरो शुगल बि हलंदो आहे सभु कुझु हलंदो आहे त अलहमदुलिल्लाह मां सम्झां थो त PTI हाणे सिंध में हिकिड़ो फ्यूचर आहे इंशाअल्लाह असां हिन वॾेरनि जे उताकनि ते कोन वेंदासीं पर आम माण्हू जे घर ते वेंदासीं उनखे इनवाइट कंदासीं उनखे दावत ॾींदासीं उनखे अजियान चवंदासीं उनखे भलीकार चवंदासीं त अचो त गॾिजी हिकिड़ो नओं सिंध बि ठाहियूं असां ऐं जेके व्यूअर्स असांखे ॾिसनि पिया अव्हांखे ॿुधाईंदी लाइ हे सिर्फ़ु ॻाल्हियूं कोन आहिनि प्रैक्टिकल आहे अव्हांखे जेकॾहिं बिलीव नथो थिए मां पाण उहा ई ॻाल्हि मूं वापसि कई न सियासत में वञो थोरो नॉलेज वठो कॉलर मौजूदु आहे ॾिसूं था त केरु आहे असां सां गॾु अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम सलाम सिंध में तव्हांखे तव्हांजे महिमान अलीम आदिल शेख साहब खे सलाम चवंदासीं वालेकुम अस्सलाम जी केरु पिया ॻाल्हायो जी जी मां तिलक खटपट पियो ॻाल्हायां शेख हा खैरपुर खां माशाल्लाह जी दा खैरपुर सॼी ख़ुशि अॼु सऊदी खां हा शेख साहब को हिकिड़ो सुवाल आहे सियासी त जी जी पुछो राईवेंड जो जेको धरड़ो लॻो आहे या हिन खां अॻु में जेको आहे बल्दिया टाउन में जेको आहे कंटेनरनि ते इमरान खान साहब जी जेकी कोशिशि हुई सियासी हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे असांजे वॾे में वॾो दुश्मन जेको आहे इंडिया आहे उहो मुख़्तलिफ़ बहाना ॻोल्हे करे इल्ज़ाम हणी करे असांजे मथां जंत मड़े ऐं इमरान खान साहब जेको आहे राईवेंड जे वञण में पूरो बहितर ईअं न हुयो त जेकॾहिं इहो मुअतल करे अवाम खे इहो ॾसी आहे त हिन वक़्तु जेको आहे सूरत हाल इहा आहे मां मुअतल करे तव्हांजी ख़ातिर अवाम जे ख़ातिर इहो मुअतल करे ऐं मां हिन दुश्मन जे वार जे करे जेको आहे इहो मुअतल करे
ऐं इन खां पोइ जेको आहे मां धरणो या ॿी का या सियासी कोशिशि करे त इन में बहितर न हुयो, इन में इन जी सियासी जेकी आहे इमेज वधे आहे या घटे आहे। ठीकु, वॾी महिरबानी, मुंहिंजी ॻाल्हि असां सम्झी चुका आहियूं। जवाब बिल्कुलु जवाब वठंदासीं, छा थी करे नेगेटिव या पॉज़िटिव ॻाल्हि जेका उथे थी हुन लाज़मी आहे त जवाब हिकिड़ो उर्दू में हुआ कि जी बात तो सच है मगर बात है रुसवाई की। ॻाल्हि इहा साईं कटपर साहब त असां सम्झूं था त ही जेको हिकिड़ो माना सोच आहे, वी माइट बी रॉन्ग, त ही जेको बॉर्डर्स ते करायो वियो आहे इहो पाण नवाज़ शरीफ़ ऐं मोदी जो गठजोड़ जो कंहिं तरीक़े सां असांजो रॉयल एंड मार्च जो प्रेशर डाउन थिए, माण्हू न अचनि, तव्हां जहिड़ा सीनियर सुबराउन सम्झनि त इमरान ख़ान ज़्यादती कई आहे। ॻाल्हि इहा आहे त असां त उन ॾींहुं रॉयल एंड मार्च में अधु तकरीर त मोदी ते हुई, मां सम्झां त उन ॾींहुं असां ॿुधायो आहे त जेकॾहिं हिम्मत किथे आहे इंडिया में, हिन जे पीउ में ताक़त कोन्हे, मोदी में त सोचे ज़ुल्म थो करे मज़लूम निहत ते कश्मीरनि ते मासूमनि ते, उन्हनि खे हणे थो न, अचे न थोरो असां त ॻाल्हाए। ॻाल्हि इहा त इन्हनि नवाज़ असां सम्झूं था बिल्कुलु नवाज़ शरीफ़ जेकी हुनजी मिटी माइटी आहे उनजे करे हिननि पाण इहो हरकत कराई त कंहिं तरीक़े सां हिन माण्हुनि जो बाबा ज़ुल्म थी वियो करे छॾियो, पोइ उन्हनि फायरिंग करे छॾी, जवाब त फ़ौज सां ॾेई छॾी। उन ॾींहुं उन रायवेंड में वञी ख़ान साहिब क्लियर तकरीर कई आहे त असां ख़ुदा न ख़ास्ता हिकिड़ो इंच बि जेकॾहिं को उन्हनि हमलो कयो कुझु कयो त सॼी असां सभु कुझु छॾे फ़ौज सां गॾु हूंदासीं, इंडिया जे ख़िलाफ़ु हूंदासीं, असां हुन सां ख़ैरियत शायदि असांजी त असांजे घर में बनी ॻाल्हि त कोन आयो न, मोदी साहिबु पंहिंजे माइटनि सूधो हू त ड्राइविंग वियो आहे। असां इन्हनि माना असां मोदी जे यारनि जे घर वञी मैसेज ॾिनो आहे बाबा मस्ती न कजो, इंशाअल्लाह तव्हां घटि न कबी। ब्रेक खां पोइ ॻाल्हि बि कंटिन्यू कंदासीं, बल्कि सुठी ॻाल्हि इहा हुई त जेतिरनि बि उते स्पीच कई उन्हनि बाक़ाइदा वाज़े लफ़्ज़नि में ॻाल्हि कई आहे, को ढकी छुपी कोन कई आहे। वापसि साॻी ॻाल्हि घुमी थी अचे, थोरो ॾिसंदो जेकॾहिं अवां न्यूज़ खे या उहे कवरेज यकीननि हूंदी इंटरनेट ते, अवां ॾिसो, अव्हांखे थी सघे थो सभिनी सवालनि जा जवाब पाणी मिली वञनि। वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, ब्रेक ॾांहुं वधंदासीं, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे ॿीहर कंटिन्यू कंदासीं। रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि, हिन महिल ताईं जेका गुफ़्तगू थी आहे उहा अवां सभिनी जे हक़ में हुई। सो हाणे मुंहिंजे ख़्याल में असांखे नतीजे ते अचणु खपे त हाणे छा करणु खपे। जिन माण्हुनि जो सियासत में इंट्रस्ट न आहे या जिन खे ख़बर न आहे त हाणे पाकिस्तान जे लाइ छा बहितर आहे, छा बहितर न आहे, या कीअं असां सियासत खे सम्झी सघूं था, सियासतदाननि जी सोच खे सम्झी सघूं था। अक्सर माण्हू इहे चवंदा आहिनि त सियासत ख़राबु आहे। एक्चुअली सियासत ख़राबु कोन आहिनि, सियासत में मौजूदु जेके माण्हू हूंदा आहिनि उहे सुठा ई ख़राबु हूंदा आहिनि। सियासत त इबादत आहे, जेकॾहिं मां उनखे प्रॉपर तरीक़े सां कयो था। सियासत खे डायरेक्टली त सियासत ख़राबु आहे, सियासत ख़राबु कोन आहे। असां जहिड़ा जेके माण्हू आहिनि, असां वेहूं था, कॾहिं सुठा कमु करे था वञूं, कॾहिं वरी अहिड़ा कम करे था वञूं जेके सियासत खे बदनाम कंदा। बहरहाल माण्हू आहिनि, सुठा ई माण्हू, ख़राबु जेके हूंदा आहिनि उहे माण्हू हूंदा आहिनि, इदारा या का बिल्डिंग कोन हूंदी आहे। सो इन हवाले सां जेका यूथ हिन महिल ॾिसे पई, जिन जो ओपिनियन, जिन जा नज़रिया कुझु अहिड़ा ई आहिनि त सियासत ख़राबु आहे, सियासत में न अचणु खपे, सियासत खे न सम्झणु खपे, सियासत खे सम्झी असां छा कंदासीं। सो अहिड़े क़िस्म जा जेके डायलॉग्स आहिनि, जेके ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं, उन्हनि जो अवां छा हिते जवाबु ॾियणु चाहींदो? डिस्कस कयूं पिया हल्के फुल्के जेॾी महिल ताईं तव्हां पाण सिस्टम में न ईंदो, अल्टीमेटली तव्हां रुगो उन ते क्रिटिक्स करे सघो था, तनक़ीद करे सघो था उन ते, पर जेकॾहिं तव्हां चाहियो था त सभु कुझु ठीकु थिए त मां चवां थो यूथ खे अचणु घुरिजे। ऐं मूंखे ख़बर ईंदी कोन, जीअं हाणे मां तव्हांखे दावत ॾींदुसि, तव्हां कोन ईंदो, अची बि सघूं था। ॻाल्हि इहा आहे न त मां सम्झो त हर तबिके खे अचणु घुरिजे। कहिड़ो आहे त रुगो ज़मीदार, सरमायादार इहे अची सघनि था, मां चवां हर तबिके सां सियासत में अचणु घुरिजे। जीअं मिसाल के मीडिया में केरु हुजे, उनजो राइट आहे त पॉलिटिक्स करे सघे थो, जेको स्टूडेंट हुजे पॉलिटिक्स करे सघे थो, पर सियासत उहो न। असां वटि त चाहे त सियासत असांजी कैमरेडनि मां दोस्तनि ईअं ई कराए छॾी त स्कूल में छुटी कराइण लाइ, हड़ताल कराइण लाइ सियासत में वेंदा, फस्ट क्लास कमु थियल कोन हो, 2-3 शोर शाह कर नारे लॻाइण त स्कूल बंदि थी वेंदा शुरू में। उतां असां उहा सियासत न हुजे जंहिं पंहिंजा एजुकेशन सिस्टम असां तबाह कयूं। असां चाहियूं था पॉज़िटिव पॉलिटिक्स सिस्टम में अचो, ऐं इहो न हुजे। ॿियो त असां ॿियो अलमियो थियो आहे, असांजी जेके यूथ आहे न उनखे असां सभु यूज़ कंदा आहियूं। राइट, माना हर माण्हू यूज़ कयो आहे। यूथ हूंदी उनखे चवंदा तव्हां सिक्योरिटी कयो, माना उन वीचारनि खे को त सिक्योरिटी ते कट लॻाए चवंदो, बाबा की लीडर अचिणो आहे तव्हां सिक्योरिटी कयो, जलसो थींदो तव्हां सिक्योरिटी डंडा पकड़ियो। हीअ हाणे मां क्रेज़ आहे,
हाणे सभु ईंदो आहे माण्हू केतिरा मैसेज ईंदा आहिनि मेरे पास इतने लोगों की टीम है मैं ISF से हूँ मैं यूथ से हूँ मैं सिक्योरिटी करना चाह रहा हूँ माण्हू जवाब ॾींदो भाई आप सिक्योरिटी क्यों करना चाह रहे हो आप तो तंजीम बनाओ असां वटि छा कयो या त यूथ खे लॻाए छॾियो सिक्योरिटी कयो या यूथ खे लॻाए नारे लॻाओ और जी हिते नारे वॼणगे उहो लॻा पिया आहिनि लॻा नारा 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 अॻिते न आहे त नारे खां अॻिते बि निकिरो न नारे के से आगे जहाँ और भी है इन्हनि खे अॻिते बि कुझु आहे नारे में लॻाए छॾिया फाइनली असां पाण मां पंहिंजी पार्टी ते चवां थो असां बि यूथ खे सोशल मीडिया ते गॾु लॻाए छॾियो न बाबा ईअं न असां चाहियूं था इन यूथ खे सिस्टम में अचणु घुरिजे पार्टी वारा जीअं मां त असां लाइ करे छॾियो आहे स्पेशली हाणे असां सूबे में पंहिंजे असां सीनियरनि सां गॾु यूथ जा माण्हू सूबे ते बि रखिया आहिनि असां यूथ जा नुमाइंदा नौजवान असांजा उहे असां प्रोविंशियल बॉडी में बि असां रखिया आहिनि हर ज़िले में असां चयो आहे हर फील्ड में तव्हां नौजवाननि खे उहिदनि में रखो इहो न हुजनि रुॻा या नारा ते हुजनि या बाबा तव्हां सोशल मीडिया संभालो रुॻो व्हाट्सएप ते फेसबुक ते ट्विटर ते इंस्टाग्राम ते लॻा पिया बल्कि उहे जेतिरी गरम जोशी सोशल मीडिया ते था ॾेखारनि जेकॾहिं उहा प्रैक्टिकल ज़िंदगी में ॾेखारनि त कुझु पॉजिटिव नतीजो बि निकिरे अल्टीमेटली मां असां चयूं था त इन्हनि खे एक्टिव पॉलिटिक्स में अचणु घुरिजे पंहिंजो रोल रखणु घुरिजे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे ऐं जेकॾहिं असांजो यूथ एक्टिव थी मैदान में अची थो वञे मां सम्झां थो त यूथ ॾिसो आज़ादु हूंदो आहे उनखे बेख़ौफ़ हूंदो आहे उनखे फ़िक्र न आहे त वॾेरो नाराज़ थींदो ॾिसो न हू त पंहिंजे इशूज़ त ॾिसो 2013 में नौजवाननि PTI खे वोट ॾिना ॾाढे जंहिंखे वणे ॾिनो हुजे पीउ जंहिंखे वणे ॾिनो हुजे नौजवान विया आहिनि छोकिरियूं छोकिरा वञी PTI खे मतिलबु जेके ख़ानदानी रस्मूं हुयूं त भई हिन ई पार्टी खे नाने ॾाॾे सभिनी ॾिनो आहे असां बि ॾींदासीं उहे रस्मूं बि टुटी अॻिते अचो यूथ अॻिते अचे यूथ चाहे थी त इहो जीअं यूथ चाहे थी त इहे नौकरियूं मेरिट ते मिलनि त यूथ खे अॻिते अचिणो पवंदो न त इहे 50,000 नौकरियूं के मुंहिंजे खीसे में के तव्हांजे खीसे में के कंहिंजे खीसे में के कंहिंजे माण्हू वटि के कंहिंजे कमदार वटि के कंहिंजे वर्कर वटि कंहिंजे ज़ाले वटि इहे न हुजणु घुरिजे इहे 50,000 नौकरियूं असांजे सिंध जे पढ़ियल लिखियल नौजवान जो हक़ आहे ऐं हिते त ज़ुल्म आहे न सिंध पब्लिक सर्विस कमीशन ताईं में करप्शन आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन इदारो बि तबाह थी वियो आहे उते बि लाइकिंग डिसलाइकिंग आहे उते बि पंहिंजनि जा माण्हू करे थो ग़रीब जो ॿारु काॾे वञे ख़ुदकशी करे काॾे वञे तव्हां ॿुधायो न ग़रीब जो ॿारु जंहिं वटि पैसो न आहे जंहिं वटि सिफ़ारिश न आहे मूंखे ॿुधायो टियों रस्तो न आहे असां वटि टियों रस्तो कॾहिं थींदो जॾहिं इहो ग़रीब जो ॿारु इहो आम माण्हू मां ग़रीब जो आम माण्हू खे चवांसि थो उहो जॾहिं पाण रोल में हूंदो पाण पॉलिसी मेकिंग में हूंदो पाण डिसीजन मेकिंग में हूंदो पाण कंहिं पोज़ीशन ते हूंदो त इंशाल्लाह बाक़ी होप्स आहिनि नाउमीद केयर न थिए इंशाल्लाह उम्मीद आहे सभु कुझु चङाई थींदी सभु कुझु भलाई थींदी सभु कुझु ठीकु थींदो इंशाल्लाह सही बल्कि मां सोसाइटी जी ॻाल्हि कई त अॼुकल्ह उहा ई ॻाल्हि वापसि अची वई त डिग्रियूं हूंदे कंदे बि नौजवाननि डिग्रियुनि समेत पाण खे साड़े छॾियो आहे त इहो छा आहे हयाती हर कंहिंखे प्यारी आहे पर जॾहिं ज़ुल्म सितम एतिरा वधी वञनि जॾहिं ख़बर आहे त असां वटि सोर्स बि कोन आहे जॾहिं ख़बर आहे त असां वटि ॾोकड़ बि कोन आहे असांखे जॉब बि न मिलंदी मिसाल तौर ते फैमिली आहे वरी घरवारी आहे पंहिंजा ॿार थियनि था औलाद थिए थी ज़िमेदारियूं अचनि थियूं उन्हनि जो मुस्तक़बिल उन्हनि जो फ्यूचर आहे जॾहिं हर शइ जे दिमाग़ जे हिकिड़ी जॻह ते फासी पए अटकी पए त पोइ ऑप्शन सवाइ मौत खां को बचे कोन थो माण्हू वटि ऐं उहो ई माण्हू यूज़ असां हिकिड़ो शुरू कयो आहे ट्रेडिंग मां हिकिड़े मिनिस्टर साहिब सां शो में बि हुउसि असां इंशाल्लाह इन नौकरियुनि खे असां चाहियूं था त इहो मेरिट ते हुजनि इन खे मॉनिटर करण लाइ असां PTI में हिकिड़ी कमेटी वेठा आहियूं असां सॼे सिंध खे तव्हांजे इन चैनल जे थ्रू बि मैसेज थो ॾियां त इंशाल्लाह तव्हां 1-2 ॾींहंनि में तव्हां ॾिसंदव किथे का ज़्यादती ॾिसो किथे तव्हां को ॾिसो त इहे मेरिट जी लताड़ थी थिए किथे कंहिं नाअहल माण्हू खे नौकिरी वठंदे ॾिसो किथे तव्हां ॾिसो त इहे नौकिरियुनि में को ॾे वठि थिए पई को नौकिरियूं हलनि पियूं पैसा हलनि पिया असां PTI चौकीदारी कंदी PTI असां नथा चऊं असांखे नौकिरी ॾियो न असां चऊं था इहो तव्हां आम सिंधी खे ई ॾियो मेरिट ते ॾियो इहो हक़ु हुजे इंशाल्लाह इन्हनि नौकिरियूं 50,000 या 1,90,000 नौकिरियुनि खे असां पंहिंजनि में विराइण कोन ॾींदासीं इहो नौकिरियूं आम हिकिड़ो पढ़ियल लिखियल नौजवान जो हक़ आहे मेरिट ते आहे इंशाल्लाह PTI इन जे मथां मॉनिटरिंग कंदी इन जी जांच रखंदी इन ते नज़र रखंदी ऐं पूरे सिंध में असां पंहिंजा इन जा पेजिस ठाहींदासीं असां नंबर्स ॾींदासीं असां WhatsApp नंबर्स ॾींदासीं जंहिं वटि कोई इतलाह अचे को वीडियो अचे का शइ अचे असांखे ॿुधायो इंशाल्लाह इन नौकिरियुनि जे इशू ते असां सिंधी आवाम सां गॾु बीठा हूंदासीं ऐं कोशिशि कंदासीं इहे 50,000 नौकिरियूं न खपजनि न विकिजनि न सिफ़ारिश ते वञनि न कमदारनि में वञनि न को ब्रोकरनि में वञनि इहे आम माण्हू जो हक़ आहे हुनखे मिले इंशाल्लाह नौकिरियुनि जो हक़ ज़रूरु ॾियारींदासीं ऐं मां उहे ॿी ॻाल्हि मां CM साहिब खे चवां थो त जेकॾहिं तव्हां मेरिट चाहियो था त बहितर आहे हिकिड़ी मॉनिटरिंग लाइ तमामु पार्टी जी हिकिड़ी कमेटी ठाहे छॾियो इन जे मथां
इन ओवरसी करण लाइ ओवरसी कमेटी ठाहे छॾियो जंहिंमें तव्हांजा पीपी जा बि माण्हू हुजनि असांजी पार्टी जा बि हुजनि जेके बि पार्लियामेंट जे अंदरि आहिनि उन्हनि खे तव्हां इन्हनि जे जेके पली जेके असेंबली में वेठा आहिनि तव्हां उन्हनि जा नुमाइंदा हिकु हिकु वठी हिकिड़ी ओवरसी कमेटी ठाहे छॾियो जेको नौकिरियुनि जी शफ़ाफ़ियत खे मॉनिटर कनि मां सम्झां तव्हांजो बि नालो मथे थींदो ऐं अलाह करे तव्हांजे हिन सजेशन ते अमल कनि ॾिसूं था त लाइन ते केरु आहे मौजूदु अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम शफीक मेमन को ॻाल्हायां शिकापुर खां जी अदा छा था चवणु चाहियो तमामु सुठो प्रोग्राम तव्हां सलाम सिंध जो हींअर मां ॾिसी रहियो आहियां थैंक यू ऐं मौज़ू बि तमामु सुठो आहे पीटीआई जो हिकिड़ो सुठो निमाज़ो बि तव्हां असांजे अॻियां विहारियो आहे वॾी महिरबानी तमामु सुठियूं ॻाल्हियूं अदो करे रहियो आहे पर असां जूं जेकी ॻाल्हियूं तमामु मखदूम बिलाल वांगुरु ॾाढियूं सचियूं आहिनि पर जेकॾहिं हाणे असां मां ख़ुदि MA पास आहियां मूंखे तक़रीबन MSc कंदे मां सम्झां थो 15 साल थी चुका आहिनि का सुठी नौकिरी न मिली आहे कंहिं प्राइवेटेशन में कमु करे रहियो आहियां मक़सदु इहो आहे त असां जेकॾहिं कंहिंजे पोयां नारा बि हणूं था त मजबूरीअ जे ख़ातिर था हणूं जीअं हाणे असांजे शहर में इलेक्शन हाणे हली रही आहे असां उन्हनि वॾनि माण्हुनि जे कढायूं नारा हणूं था हे था कयूं इन जे ख़ातिर त असां ग़रीब माण्हू आहियूं असांखे नौकिरी मिलंदी असांजो सुठो घर आबाद थींदो बचा खाईंदा ऐं उहे ई माण्हू वरी मथे चढ़ी करे असांखां पैसा घुरनि था हाणे मूंखां अॻ में बि अहिड़ियूं इलेक्शनूं थी चुकियूं आहिनि जंहिंमें मां नारा आहियां हे कया वरी असांजा ॿिया दोस्त आया उन्हनि पैसा भरे सुठी नौकिरियूं वरितियूं हिकिड़ी सिपाहीअ जी पोस्ट बि 6 लाख रुपयो हली हिकिड़ो स्वीपर सैयद भर्ती थिया असांजे शहर में उहो 3 लाख रुपयो स्वीपर जा ऑर्डर हुननि भरियो हाणे मुंहिंजी एतिरी लिमिट न हुई मूं 3 लाख रुपयो भरियो मां नौकिरी वठां ऐं मां हिन महिल ताईं प्राइवेटेशन में कमु करे रहियो आहियां कंहिं हॉस्पिटल में कमु करे रहियो आहियां मक़सदु इहो आहे त आख़िरकार अदा जेको सुठियूं हिकिड़ी सुठी शइ खणी आया हुआ साईं असां मैनेजिंग कंदासीं असां ईअं कंदासीं इहे ॻाल्हियूं अॻिला बि करे विया तव्हां नाराज़ न थिजो अॻिला बि ईअं करे विया असां वटि वाइदा हे इक़रार तमामु असुल बेरोज़गारीअ जो जेको पीरियड आहे वधी चुको आहे हिन जो करप्शन आख़िरकार जेकॾहिं इमरान साहब जेको अॻ में खयो इशू ॾाढो सुठो कयईं पर उनखे बि वीचारे खे लीगलेट थो कयो वञे आख़िरकार केरु ईंदो आख़िरकार जो केरु माना अज़ालो छा थींदो अज़ालो छा वॾी महिरबानी ऐं अव्हां जी जेका ॻाल्हि आहे जेको मुद्दो आहे असां ताईं पहुतो वॾी महिरबानी अव्हां कॉल कई ऐं पंहिंजी राय असां सां वंडी जी सर अज़ालो केरु बिल्कुलु सही था चओ जेकी मां तव्हांखे ॾिठो त मां तव्हांखे ॿुधायो त इहे बेरोज़गार नौजवान डिग्रियूं वठी वीचारा प्राइवेट जॉब साॻी हालत असांजी मां त साईं बि ॿुधायो मां इहो चयो त पैसनि में नौकिरियूं विकिजनि थी साईं जो 6 लाख रुपए में हिकिड़ी कांस्टेबल जी नौकिरी विकिजे थी ॻाल्हि इहा आहे त स्वीपर 3 लाख स्वीपर 3 लाख स्वीपर में सभु ई काटन वारा सभु स्वीपर भर्ती थी विया आहिनि रुगो पघारूं था वठनि मेजॉरिटी सैनिटरी वर्कर चई पंहिंजो नालो वीचारो कनि था सभु पंहिंजे माण्हू खे नौकिरी कनि नथा तंहिं करे शहरनि जो हाल थी वियो आहे तंहिं करे इहो गंद थी वियो आहे तंहिं असां हिकिड़ो ॾिसो सभु चई आहे असां बि चऊं था त इनशाला असां ईंदासीं त ईअं न थींदो असां इहो KP में तव्हां ॾिसो उते सरकारी हॉस्पिटल में इतलाज ईअं थींदो आहे जीअं प्राइवेट हॉस्पिटल में थिए माशाअल्लाह उते पुलिस में कंहिं वॾेरे चवण ते कंहिं आम मिसकिन खे बंदि न कंदो कूड़े केस में उते स्कूलनि में मास्तर ईंदा तालीम ॾींदा मां सम्झां थो त उते हिकिड़ी तब्दीली असां ॾेखारे छॾी आहे इनशाला जेकॾहिं सिंध असांखे मौक़ो ॾींदो त इनशाला सिंध में बि ख़ुशहाली हूंदी सिंध में आम माण्हू जी इज़त जी बहाली हूंदी सिंध में इनशाला असां नओं तरीक़ो आणींदासीं मेरिट हूंदी ग़रीब माण्हू खे नओं रोज़गार मिलंदो सुठा हॉस्पिटल हूंदा सुठा स्कूल हूंदा साफ़ पाणी हूंदो साफ़ रोड हूंदा साफ़ रस्ता हूंदा इन करे हूंदा असांजी गवर्नमेंट में करप्शन न हूंदी इंशाल्लाह ऐं उहे सफ़ाई जे निज़ाम जी ॻाल्हि थी कराची जी ॻाल्हि थी कराची हिकिड़ो अहिड़ो शहर हो जॾहिं असां अॼु खां जेकॾहिं 10-15 साल पोइ ते हलिया वञूं त असां चवंदासीं त कराची जन्नत जो टुकड़ो आहे वञो उते मींहुं थो पियो वसे हल्की फुहार आहे ग्रीनरी आहे हर तरफ़ ऐं हाणे यकीन कयो इहा ई कराची दोज़ख जो मंज़र पेश पई करे स्कूल कचिरो हर शइ मींहुं अधु कलाक थो वसे उन खां पोइ पूरा 8 ॾींहं उहे रोड भिगा पिया आहिनि अॻु में मींहुं हूंदो ख़ुशी थींदी हाणे मींहुं हूंदो त हाणे बाबा ख़बर आहे त मींहुं ईंदो पाणी असांजे घरनि में वेंदो गटर बंदि थी वेंदा बिजली हली वेंदी माना हिकिड़ो रहमत जेकी आहे अॻु में रहमत सॾबी न हाणे मींहुं ज़हमत थी वई आहे मींहुं जो ॿुधी बाबा गुजर नाले पे क्या होगा उधर क्या होगा गटर भरिजी विया पाणी अची वियो बिजली हली वई ज़लील थी विया माण्हू तव्हां ॾिठा त असां कॉल खां पोइ ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जिले काल भाऊ आदिल अलीम शेख सां मुलाकात थी आहे अॼु सां असांजे 2 साल करे छा थींदो आहे ये 10 करोड़ रुपया हिकिड़ी प्राइवेट कंपनी आहे BHP कंपनी आहे उहा हर महीने में ॾिए थी असांजा MP MLA वॾरा जेके आहिनि उहे खाईंदा वञनि 2 साल करे छा थींदो अथई ना को ग़रीब पाणी आहे न फसुल आहे कुझु बि का शइ कान्हे का एतिरे ताईं मिसकिन वग़ैरह मारोड़ा जेके माण्हू आहिनि पंहिंजी नियाणियूं खपाए पंहिंजो गुज़ारो कंदा उहे छा कंदा अॻिते हली
अधु चए थो त हीअ थींदो असां त सम्झो अधु जोई पिया आहियूं अधु सां मुलाक़ात असांजी थी बराबरि असांखे त हिकु ॻाल्हि सम्झ में कान थी अचे जेका अॻिते असांजो मुआशिरो अॻिते हली कुझु सुधारो वेंदो आहे छा थींदो असांजा एमपीएम जेके आहिनि अॻियां जेके जिन्हनि जी शाखूं जेके नार थी उहे हींअर उते शाखूं लॻी पियो नार सम्झो था थींदो लोटो सही वॾी महिरबानी लखोरा मांझा या मां जेका ॻाल्हि कई असां बिल्कुलु हुनखे सम्झी चुका आहियूं न त असां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं सर जोही तालुके खां कॉल हुई मां विज़िट बि कई आहे चवण त का कंपनी हुते वर्क करे पई जंहिंजो जेको अमाउंट आहे जेकॾहिं मंथली या सालियानो जेको बि त उहो उतां जो जेको हाईफाई तबिको आहे उन ॾे हलियो थो वञे वॾेर को निज़ाम ख़ासि तौर ते ऐं जेको आम माण्हू आहिनि जेको आम तबिको आहे उन ताईं टको नथो पहुचे सो इन बारे सां छा कुझु वर्क थिए पियो असां वटि छा हूंदो आहे हिकिड़ो रिवाज थी वियो आहे त हिकिड़ो हूंदो आहे कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी जिथे बि को फैक्ट्रियूं लॻंदियूं आहिनि को इंडस्ट्रीज़ लॻंदियूं आहिनि को कंपनी वेंदी आहे त उनजी ज़िम्मेवारी हूंदी आहे त कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR फंड हूंदो आहे हुनजो CSR फंड हूंदो आहे जेको उन इलाइक़े जी तालीम ते सिहत ते भलाई ते लॻंदो इलाइक़े जी असांजो आहे त इहो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड जो आहे उते जेके चङा माण्हू हूंदा आहिनि उहो चवंदा आहिनि बाबा उहो सम्झो ठीको कंदा आहिनि उहो चवंदा आहिनि असांखे 5 माण्हू तव्हां रखो नौकिरी न कंदा 5 माण्हू तव्हां ठाहिनि बाक़ी हे पैसा जेके आहिनि असांखे ॾियो असां ॼाणियूं ही आवाम ॼाणे ही किराए न कंदी ही दुनिया में न रूल हूंदो आहे कंहिं इलाइक़े में वञी जेके छा आहे त उनजो जेकॾहिं फैक्ट्री लॻल आहे उनजो फैक्ट्रीज़ जेके आहिनि उहे इलाइक़े जा आवाम आहे धुओं निकिरंदो किचिरो निकिरंदो पॉल्यूशन थींदी उन इफेक्ट कंदा उनखे कवर करण लाइ उते बि हॉस्पिटल खोलींदा आहिनि तालीम कंदा आहिनि उते माण्हुनि लाइ रोज़गार लाइ कुझु कंदा आहिनि पर हिते छा आहे त उते जो जेको ठेकेदार भली किथे हर ज़िले में उते जा चङा मुड़ुस ठेकेदार बि वेठा आहिनि उहो हिन वॾे माना सरकार खां बि पैसा खाइनि ठीकनि में पैसा खाइनि नौकिरियुनि में पैसा खाइनि जेकॾहिं को प्राइवेट कंपनी उते वञी को बिज़नेस शुरू करे उन खां बि पंहिंजो कमीशन वठनि ऐं उहो ठीको वठंदा आहिनि बाबा ठीकु आहे तव्हां असांखे ॾियो ही सॼे इलाइक़े वारा इन्हनि खे भली नौकिरियूं न ॾियो इन्हनि खे तव्हां को फैसिलिटी न ॾियो इन्हनि जी आवाज़ बंदि हूंदी की उथंदो त हुनखे पुलिस में बंदि कराए छॾींदा को नौजवान जी ॻाल्हि कई आहे न अलाह ख़ैर करे शाम जो थाणे में पुलिस न खणी वञे हिनखे थोरी देरि खां पोइ हा कुझु बि उहो ईंदो सूबेदार वञी हुनखे बंदि करे छॾींदो 4-5 जूता लॻाईंदो आहे मथां हिन सेठ जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो ऐं सेठ छो एतिरो तकिड़ो हूंदो आहे उहो सेठ गॾियल हूंदो आहे उहो उन इलाइक़े जो वॾेरो MP MLA उनखे पैसा ॾींदो आहे उनजे 5-8 माण्हुनि खे जाइल माण्हुनि खे लख रुपए जी नौकिरी ॾेई छॾींदो आहे मैनेजर हे जो मैनेजर हिन जो बसि उहो जाइलनि खे नौकिरी ॾेई उन्हनि खे ख़र्चो ॾेई बसि पोइ सॼो इलाइक़ो हुनजो पोइ भली इलाइक़ो लताड़े छॾे अचे वञे ग़रीबनि जो कुझु न वञे जबकि रूल्स में आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड हूंदो आहे हर फैक्ट्री में हर कंपनी में हूंदो आहे त बाबा तव्हां जाॾे वञो उन इलाइक़े में तव्हांखे उहे पैसा ख़र्चु करणा आहिनि आम भलाई ते माण्हुनि जी ह्यूमैनिटेरियन कॉज ते माण्हुनि जी चङ भलाई ते उहो तव्हांखे ख़र्चु करिणो आहे पर से अंगूठो कुझु न कंदा आहिनि उहे चङ भलाई बि असांजी कंदा आहिनि उते चङो माण्हू ॾिठो बाबा ठीकु आहे ॻाल्हायो छा कबो बाबा नौकिरियूं खपनि असांखे बाबा हाज़ुरु पर नौकिरियूं खपे त पघार एतिरी हूंदी नौकिरी न कंदो बाबा हाज़ुरु ॿियो छा खपे एतिरा पैसा मंथली ॾियो साईं माण्हू को गोड़ बोड़ कंदा कोन कंदो असां ॾिसंदासीं मथां जेको करे बंदि कराए छॾींदासीं उहे ठेकेदार आहिनि मतिलबु हर पासे खां ग़रीब खे दॿाए छॾियो वियो हर पासे खां को एंगल ई कोन छॾियो बाबा ठीकु आहे तव्हां बाक़ी धूड़ पाई आहे सॼी बाक़ी इहो त जेकॾहिं को फैक्ट्री आई आहे उनखे त छॾियो उहो इलाइक़े में भलाई जा कमु करे नौकिरियूं ॾियनि थरकोल आहे न उते भर पासे वारे खे फ़ाइदो न हूंदो वॾी वॾी फैक्ट्रियूं लॻंदियूं थानापुर खान में वञो हेॾे फैक्ट्रियूं लॻनि पियूं सीमेंट जूं इंडस्ट्री जो वॾनि खे फ़ाइदो आहे हर ज़िले में वञो हर माण्हू वञी वॾा विकिजी था वञनि हेठां पोइ ज़लील थियनि भली हुनजी ज़मीन ते कब्ज़ा करे वञनि नौकिरियूं न ॾियनि ज़लील कनि पॉल्यूशन जनरल में असां मिसाल तौर ते कणिक ऐं को बि साबित शइ विझंदा आहियूं हुनखे पीए चूरो अटो ठाहे छॾींदा आहियूं असांजो ग़रीब आवाम वीचारो उहो ई अटे जे मानंद आहे ऐं वॾेर को जेको निज़ाम आहे उहो साफ़ सुथरा दाणा साबित बीठा आहिनि उहे अञा कोशिशि कंदा त असां हुकुमरानी कयूं इक़्तिदार में अचूं बहरहाल दुआ करे सघूं था त अलाह करे जेको बि थिए उहो पॉज़िटिव थिए आवाम जे हक़ में बहितर थिए सभु वॾी वॾी महिरबानी लख थोरा मुंहिंजा इलाही कुझु अॼु सुठो ॿुधण में मिलियो थी सघे थो त इलाही माण्हुनि जा नज़रिया कुझु चेंज थिया असांजे शो में हमेशह सुठियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि माशाअल्लाह माशाअल्लाह सो अॼु जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि यकीन कयो उन सभई रंग सम्झो आवाम जे साम्हूं असां पेश कया आहिनि अमीर को रंग ग़रीब को रंग नंढो वॾो हर रंग असां आवाम ताईं पहुचायो सो वरी महिरबानी थोराए ताईं आवाम जा आख़िर में छा पैगाम ॾियणु चाहींदो यूथ खे व्यूवर्स खे जेके हिन महिल ॾिसनि पिया
मां हिकिड़ो पैगाम इहो ॾींदुसि त असांजी ज़िंदगी केरु ॿियो तब्दील न कंदो, असांखे पंहिंजी ज़िंदगी पाण तब्दील करणी आहे ऐं असां पंहिंजो इख़्तियार ॿियनि जे हथ में न ॾियूं। अॻिते वधो, पंहिंजो इख़्तियार पंहिंजे हथ में वठो, पंहिंजी इक़्तिदार पंहिंजे हथ में वठो। तव्हां अॻिते ईंदव त हीउ कचिरो साइड ते थींदो। फील्ड में अचो, मैदान में अचो ऐं फ्यूचर तव्हांजो आहे इंशाअल्लाह। पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं सिंध पाकिस्तान पाइंदाबाद। वरी वरी महिरबानी, लख थोरा अवांजा। जी व्यूअर्स, उम्मीद आहे त अॼु को प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं ॻाल्हि उहे वापसि नज़रियात वारी अचे थी। त उम्मीद आहे त अॼु इलाही माण्हुनि जा नज़रिया कुझु चेंज थिया हूंदा ऐं हाणे कोशिशि कंदा त कुझु पॉज़िटिव कनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां बि आख़िर में इहा ई चवणु चाहींदसि, हिन महिल ताईं जेके बि ॻाल्हियूं थियूं उहे सभई अव्हांखे ख़बर आहिनि, पर मसइलो छा आहे, अव्हां कॾहिं कंहिंसां डिस्कस कोन कयूं आहिनि, अव्हां कॾहिं पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु कोन उथारियो आहे। हालांकि जज़्बा, जुनून, जोश अव्हां जे अंदरि बि आहे, पर छो न उथारे सघिया आहियो आवाज़? अव्हांखे ख़बर आहे त अव्हांजो आवाज़ बणजण वारो केर ई कोन आहे, अव्हांजे हक़ जे लाइ केर बि फाइट न कंदो। बहरहाल दुनिया में जेकॾहिं 5 ई आङुरियूं, मिसाल तौर ते हथ में 5 आङुरियूं बराबरि कोन आहिनि, जेकॾहिं मिलाइण जी कोशिशि बि कंदा आहियूं त टेढ़ियूं थींदियूं आहिनि। सो उहा ई ॻाल्हि आहे त सुठा माण्हू बि अॼु मौजूदु आहिनि, सुठा माण्हू बि वर्क कनि पिया, सुठियूं पार्टीज़ बि आहिनि जेके हाणे पाकिस्तान जे फलाह बहबूद जे लाइ, पाकिस्तान जी कामयाबी जे लाइ कमु कनि पियूं, जाखोड़ कनि पियूं ऐं प्रॉब्लम्स खे फेस कनि पियूं। बहरहाल जेसि ताईं टीम वर्क न हूंदो ऐं सियासतदान खे अवाम जी सपोर्ट न हूंदी, तेसि ताईं हू नेगेटिव हुजे या पॉज़िटिव हुजे, को बि कमु नथो करे सघे। सो जेकॾहिं अव्हां चाहियो था त को पॉज़िटिव माण्हू आहे, पाकिस्तान जे लाइ सुठो कमु करे थो, त अव्हांखे उनजो सहारो बणिजणो पवंदो, अव्हांखे उनखे सपोर्ट करिणो पवंदो। सो इंशाअल्लाह ज़िंदगी साथ ॾिनो त अव्हां सां मुलाक़ात थींदी सुभाणे। तेसि ताईं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे पंहिंजी मेज़बान शाज़ी करीम जलानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू। सुबह जो पखी अखेर मां उड़े थो, हरी नारी रखे संभाले निकिरे थो, हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घरे